Subscribe now and press the bell icon. Never miss an update. खुदा जो हुकुम हलायो हिकिड़ो हुजे बादशाह। बादशाह त मुंहिंजो हलाए पर कंहिं ज़मीन जे टुकर जो बादशाह। हुनखे यार औलाद कोन हो, कई फ़क़ीर, कई हुन दरवेश, कई जोगी, कई हुन माना पंहिंजी में पर में रुलियो, इलाज ॿिया थिया पर हुनखे औलाद थियो ई न अथई। ख़ुदा जी कुदरत हिकिड़ो फ़क़ीर आयो, सुबुह जो सवेरे जी सदा आई चई बादशाह सलामत। सदा मुंहिंजी इहा अथई अगरि जेको बि कमु तूं चूंदे त तुंहिंजो कंदुसि, जेको कमु आउं चूंदुसि त तूं मुंहिंजो कंदे। बादशाह दिलि में ख़्यालु कयो त अहिड़ो हुनखे कमु चवां जेको हुन फ़क़ीर खां थिए ई न। ते हिनखे चयो फ़क़ीर ॻाल्हि ॿुधी थी, मूंखे औलाद कोन्हे, जेकॾहिं मूंखे तूं औलाद ॾेयो थो सघें त मुंहिंजो वाइदो आहे 12 महीने खां पुठियां अचिजांइ, औलाद मूंखे ॼमे, जेको तूं घुरंदे तोखे ॾेई छॾींदुसि। फ़क़ीर यार माठ करे हिनखे दुआ करे हिनखे चई बादशाह सलामत, हाणे तुंहिंजे पसंदि जो सुवालु कयो आहे, ऐं मुंहिंजे पसंदि जो सुवालु तोखे तॾहिं कंदुसि जॾहिं तोखे औलाद ॼमंदो, ऐं ईंदुसि पंहिंजे अखियुनि सां अची ॾिसंदुसि ऐं तूं बि मञींदे, तॾहिं तोखे आउं ॿुधाईंदुसि त मुंहिंजी सदा छा हुई। यार फ़क़ीर त हिनखे दुआ करे हलियो वियो। थोरा घणा ॾींहं गुज़रिया, ख़ुदा जी कुदरत हिनखे अमल थियो। हुनजी घरवारीअ खे 12 महीना पूरा थिया, फ़क़ीर पंहिंजी मुंद ते मोटी आयो। फ़क़ीर त पिनण वारो माण्हू आहे, घोड़नि मथे घर, उठनि मथे उतारा, यार हकले काइज किथां पिनी सिनी, आख़िरकार 12 महीना पूरा थिया। हिन ॾिठो त यार बादशाह सां आउं कौल करे आयो त राणीअ सां ई बादशाह सां दुआ करे उन्हनि खे आयो त अॼु वञी हुन बादशाह जो इम्तिहान वठां त बादशाह मूंखे छा थो चए। सो यार पिनंदे फिरंदे ठक जी कई उन बादशाहीअ में। आख़िरकार 12 महीना गुज़री हलिया। बादशाह बि नई इंतज़ार में हुजे त यार 12 महीना गुज़री विया नी, फ़क़ीर त ज़रूरु ईंदो, जे मूंखे औलाद ॾिनो आहे ख़ुदा खां पिनी, छो त ज़रूरु मोट ईंदो। हाणे इहो ख़बर न आहे कहिड़ी सदा हणंदो। आख़िरकार फ़क़ीर आयो, फ़क़ीर अची बादशाह सां मिलियो। बादशाह खे चई बादशाह सलामत, तोखे औलाद थियो? चई मूंखे औलाद थियो आहे, पुटु हिकिड़ो। चई हाणे तुंहिंजो सुवालु पंहिंजे पसंदि जो कयो, हाणे मुंहिंजो सुवालु इहो अथई त इहा बादशाही मूंखे ॾेई हिन मुल्क मां हलियो वञ, जेॾा खपनि तेॾा। मूं पंहिंजी ज़ुबान पूरी कई आहे, तोखे पंहिंजी ज़ुबान पूरी करणी पवंदी। बादशाह यार ज़ुबान जो कौल जो सचो, तंहिं छा कयो जो यार उहा बादशाही ॾिनई उन फ़क़ीर खे। पाण पंहिंजी घरवारी वरितई, माठ करे पंहिंजो पुटड़ो खणी, को घोड़ो हिकिड़ो ॿ खयईं पाण सां गॾु, हिकिड़ीअ ते राणी हिकिड़ीअ ते पाण। हकले काए ॾिठई त यार हाणे इन मुल्क में कॾहिं आउं रहंदुसि त बि बादशाह थी रहे, त हाणे जे आउं वही हिन मुल्क में मज़दूरी कंदुसि त यार दुनिया मूं तां खिलंदी त कल्ह बादशाह हो, अॼु ही हिन मुल्क में मज़दूरी पियो करे। सो यार वठंदड़े राणीअ खे हकले काए कंहिं रण ॾे निकिरी वियो। अची हिकिड़ी दरिया जी कठीअ ते हिननि आस्थानू बनायो। घरवारी खे चई हाणे सिॼु लहे थो, तूं वेह हिन छोकिरे वटि त आउं पाणी दिली भरे अचां, को ॿाटे काठियूं मेड़ियां, पाणा ॿधी आया आहियूं, मानी पचायूं खियूं, राति जा 4 पहर हिते रहंदासीं, सुबुह जो सवेरे जोगी हलिया हलंदासीं। घरवारीअ चयो ठीकु आहे। बादशाह सलामत जेको सो त वियो वञी पाणीअ जी मटकी भरे आयो। यार बादशाह थी रहियो, सो अची करे झंग में वेठो, हुन ॾुखनि ऐं बुखनि में सॼे ॾींहं जी मंज़िल ॾाढो फ़िक्रु थिए त पर ॾिठईं या अल्लाह, औलाद बि जेको आहे सो बि दौलत हूंदो आहे, ऐं हूअ बि मिल्कियत बि, हिकिड़ी मिल्कियत विञाईअ में हिकिड़ी मिल्कियत तो ॾिनी आहे, इहो मुंहिंजा मालिक तुंहिंजो शुक्र आहे। सो यार इहे अफ़सोस कंदे पाणी दिली भरे आयो। घरवारीअ संदसि वरी दिलि में ख़्यालु कयो त हाणे बादशाह वियो आहे पाणी भरणु, आउं छो न ॿाटे काठियूं मेड़े वठां। तंहिं ॿाटे काठियूं मेड़ियूं। ख़ुदा जी कुदरत बाज़ जेको हुजे बहिरी, सो अची हुन वण जे मथां वेठो। तंहिं नंढिड़ो ॿारु ॾिठो, तंहिंखे अची बुख लॻी। ख़ुदा जी कुदरत उन चंबा आया उन नंढिड़े ॿार खे, सो यार खणी उन्हनि जो बचो थियो रवानो। हिननि घणी मुंहुं मथो पिटियो, घोड़ा घोड़ा कयूं, अचनि खणी वण हेठि त बाज़ त वियो चंबनि में विझी हुन छोकिरे खे खणी। सो यार बाज़ हकले काए कंहिं वञी वण ते वेठो, छोकिरो पेर मां कढई। ख़ुदा जी कुदरत हुनजी हयाती हुई रब जे तरफ़ां, हुनजे पेर मां चंबनि मां निकिरी वियो, वञी हेठि किरियो। हेठि किरियो त उते शींहं हुजे, शींहण हुजे, तंहिंजा बचा हुते रहंदा हुजनि, उते हुजे शींहण जी डर। उहो वञी हुन शींहण जे डर वटि वञी किरियो त हुन बचनि जेको तॾहिं जानवर बि ॻाल्हाईंदा हुआ। उन्हनि ॾिठो त हीउ हिनखे बाज़ खाई वेंदो, मारे हिनखे छॾींदो। तिन छा कयो जे चंबनि सां रेड़े हुन डर में अंदरि करे छॾियऊं। बाज़ रड़ियूं करे करे बाज़ वियो हलियो। माउ पीउ हिन जा जेके छोकिरे जा से यार उते ई रड़ियूं करे ॿई ज़ाल मुड़ुस किरी पिया। औलाद बि वियो, बादशाही बि वई। हाणे हे त कंहिं कंधीअ कोन थिया।
छॾ उन्हनि खे उते यार, वठ उन छोकिरे खे। छोकिरो उन शींहनि जे डर में पियो। शींहण ईंदी हुजे, शींहं विया हुजनि शिकार ते ॿई। शिकार करे जे मोटिया त उन शींहण जो जेको हूंदो सो माना रड़ कंदी हुई, त शींहं जा के बचा हूंदा ते टई डोड़ी ॿाहिरि निकिरंदा, हुनखे उते ई धाईंदा हुआ। खीर धारायो, पोइ डर में ईंदी हुई। उन ॾींहुं न 3 रड़ियूं कयूं, बचा धर विड़ियो वञनि। तॾहिं शींहं चयो शींहण खे, हींअर ॻाल्हि ॿुधी थी का ॻाल्हि आहे जेकॾहिं पंहिंजा बचा किथे ॿाहिरि नथा निकिरनि, निकिरियो ऐं वरियो अंदरि वञनि हलिया, को मसालो आहे। हाणे शींहं चयो शींहण खे त तूं वेह, आउं ॾिसां थो। त शींहण चयो न तूं न ॾिस, आउं पाण वञां थी। शींहण आई वेझी, बचन खे चई अॼु अवी निकिरो कोन था, खीर कोन था पियो, तुंहिंजो असीं खीर इन शर्त ते पीअंदासीं जे हीउ इंसान जो बचो आहे, हिनखे बि मारींदा बि कोन, ऐं असां सां गॾु हिनखे खीर पीआरे तोखे वॾो करिणो आहे, त असीं तुंहिंजो खीर पीअंदासीं, तुंहिंजो औलाद आहियूं। जे भला इहा शर्त तोखे मंज़ूर न आहे, अवी हिनखे मारियो या हिनखे खाओ, त असीं खीर कोन पीअंदासीं। अॼु ॾींहुं गाॾी अव्हांजो रस्तो, असांजो रस्तो अलॻि आहे। औलाद जहिड़ी ॻाल्हि तुंहिंजो चयो त हाणे तूं अवी बि असांजो औलाद आहियो, इहो बि असांजो औलाद आहे, असीं हिनखे मारींदासीं कोन, हिन मां असांखे छा मिलंदो। शींहण जहिड़ा 3 थण पंहिंजे बचन खे वात में विधा, तहिड़ो हिकिड़ो हुन इंसान जे बचे खे विधई। आख़िरकार हू शींहनि जो खीर पीअंदे पीअंदे आख़िर हुन में ताक़त थी, उहो अची जुवान मुड़ुसु थियो। शींहं वञनि शिकार ते, तो शिकार करे अचनि, जहिड़ो कचो फिको गोश्त पाण खीन, तहिड़ो यार उहो छोकिरो बि खाए पियो, हाणे अची पहलवान थियो। आख़िरकार शींहं ई शींहणनि सोचियो त हिन मुल्क में हाणे बादशाह जो जेको कहर वधी वियो आहे, छॾणो आहे। हीउ इंसान जो बचो आहे, पाण केॾा हिनखे झंग में गिरींदासीं, हिनखे घुमाईंदासीं पिया, हिनखे कोन अहिड़ो नमूनो करियूं जे हीउ इंसाननि जे हवाले थी वञे। सो रोज़ ईंदा हुआ हुन भग अचो, हुन बादशाह जूं रुढूं हूंदियूं हुयूं, रुढूं खणंदा हुआ। आख़िरकार हिननि खे अची तंग कयूं, शिकारी बि अची घणा उते गॾु थिया। बादशाह घुराया, भई मुंहिंजूं रुढूं खजो वञनि हलियूं। हुनखे जेतिरी बि हुनजी दुनिया हुई हुन सभिनि खे पहिरे ते लॻाई। हिननि ॾिठो त हाणे सख़्ती थी वई आहे, अॼु हिन इंसान खे गिरे वञूं हलिया, हिनखे चूं तूं वञी खणी अची वेंदो रुढूं खणण, हिनखे लोह करे छॾींदा, पोइ बि इंसाननि हिन ते रहम कंदा त चरियो आहे, इंसाननि भेड़ो थींदो, असीं जानवर आहियूं, हीउ मुल्क छॾे हलिया वञूं। हिते शिकार बि वधी वियो आहे, ॾींहं ॾींहुं असांजो रहण जंजाल थी वियो। ते यार हुन छोकिरे खे चऊं तूं अॼु हल असां सां गॾु शिकार ते। उघाड़ो अलफ़ राति जो हुनखे वठी आया, हिनखे वाड़ ॾेखारी, चूं उन वाड़ मां वञी तूं रुढूं खणी अचु। हीउ जीअं वियो अंदरि, तीअं हिनखे वराए हुनजा बादशाह जा जेके नौकर हुआ ऐं चौकीदार हुआ, तन वराए खणी हिनखे लोह कयो। पर हिनखे लोह बि एतिरनि माण्हुनि कयो, 50-60 माण्हू थीनि त बि झलिजे न। यकदमि बादशाह ॾांहुं माण्हू मोकिलियो, जो हिकिड़ो पहलवान इंसानु आहे, जानवरनि सां गॾो शींहं भॼी विया, उहो असां झलियो आहे, पर हुन में ताक़त एतिरी आहे जे अंदाज़े खां ॿाहिरि, असां सभिनि खे मारे थो, ॿिया माण्हू मोकिले हिनखे ॿधी हिनखे वठी हलूं। बादशाह जेको त हुकुम कयो, ॿिया बि हुनजा माण्हू आया, वज़ीर आयो, ॿिली हिनखे नीहर चैनूं हणी हिनखे खणी विया। वञी माना महल जे अॻियां हिकिड़ो वॾो वण हो, हुन वण में नीहर हिनखे पेर में हणी हिनखे लोह करे ॿधी छॾऊं। हाणे हिन सां केर बि खणियो ॻाल्हाए त हिन त ज़िंदगीअ में इंसान ॾिठा ई कोन, वॾो थियो जानवरनि सां गॾु, जानवरनि जूं ॿोलियूं सम्झे हिननि जूं, बाक़ी इंसाननि वारी ॿोली न को छोकिरो सम्झे न को करे। आख़िरकार इहो जेको थो आउं तकड़ी हिन करे ॻाल्हि थी वञे न, खुटे जल्द हीअ जेको थो राणी इहो खिर ॾिसंदी हुजे, हुन बादशाही धीअ जेको सो पंहिंजे पीउ खे चयो त ॻाल्हि ॿुधी अथव, हीउ चरियो अलालोक फ़क़ीर आहे, हिनखे अवी ईअं छॾींदा, हिनखे माण्हू ॿार पिया छेड़ींदा, हिनखे रस्ते ते मां ॿधी छॾियो आहे, त हिन में इहो अकुलु ज़हन दिमाग़ु कोन ईंदो, हीउ वॾो दाना माण्हू थींदो, ऐं हिन में ताक़त बि इलाही आहे। पाखे कंहिं टाइम ते कंहिं लड़ाईअ में कंहिं फ़ौज में तॾहिं हथनि जी लड़ाई हूंदी हुई, कंहिं माना जाॻाए ते हीउ पाखे कमु ॾींदो। हिनखे हीअं कर जे हिनखे नीहर कढारा, महिलात में अंदरि हिनखे नीहर हणारायो, हिनखे मानीअ ते हेरियूं, हिन कचे गोश्त जी हिनखे रह छॾारायूं, हिनखे ॻाल्हाइण आउं सेखारींदी हुअसि, घर में अकेली रहां थी ऐं इहो ॿधो पियो हूंदो, हिन सां आउं पई ॻाल्हाईंदी हुअसि। आख़िरकार इंसानु आहे, इंसान जे हिसाब किताब में अची वेंदो हलियो। बादशाह जेको त संदसि धीअ जो चवणु कयो, आख़िरकार हिनखे खोले अंदरि महल में अंदरि दाख़िल कयूं। हाणे हिनखे नीहर लॻो पियो, हिनखे कचो गोश्त मिले त यार हू खाए, जेकॾहिं हिनखे पचायो ॾे या राणी मानी खणियो ॾे त हीउ वठियो वञे उछल ॾे, उहो हिनखे वणे न को छा, कस्तम जा हलियो अचे।
आख़िरकार राणीअ जेको त हुन सां मगज़ मारी कंदे कंदे पढ़ाईंदे के 12 महीना 2 साल हिनखे गुज़री हलिया। हुन खां पुठियां ही माना ॻाल्हाइण बि सिखियो, उहो गोश्त खीअण बि छॾे वियो हलियो, हींअर इंसाननि जहिड़ो इंसानु थियो। राणीअ हिनखे चयो हाणे तूं सही आहीं, हाणे तो मां नीयर कढूं था, पर असां सां कॾहिं बेवफ़ाई मथां करी, असां सां वफ़ादार थी जी, मथां तूं बिगड़ी पए त असांजा फौजी मारी या सुबुह जो नुक़सानु को करी। चई न हाणे मूं में अक़ुल बि आहे, दिमाग़ बि आहे, ऐं इंसानु थी वियो ई हलियो। उहो अॻूणो हिसाबु किताबु ख़तमु थी वियो हलियो, मूंखे तूं हाणे खोलाराए हिन नीयरनि मां। आख़िरकार राणी जेको त हुनखे हिन नीयरनि मां कढाराए थी, हीउ आज़ादु थिए थो। हाणे ही बादशाह जे घर में रहियो, राणी हिन जी इज़त करे थी, हुन जी वॾी धीअ इज़त करे थी। हाणे तूं मूंखे ॿुधाए त हीउ त घर जो माण्हू थी वियो न। हाणे हिन जी माना वॾी इज़त लॻी पई आहे। इहा ॻाल्हि जेका असां वज़ीर खे वणी कान। वज़ीर त हमेशह जेके हिन ते ॾिसंदा, हाणे हिनखे रखियो आहे त माना उहो सड़ंदा। तिन ॾिठो मार भेण बादशाह सलामत, माना हिनखे इलाही भाए थो, पाण सां गॾु कुर्सीअ ते विहारे थो। हाणे अहिड़ो नमूनो करियां जे हिन जा आऊं त पेर पटियां। बादशाह वटि हिनखे ॾिठो करियां। बादशाह हिनखे चयो जी ॻाल्हि ॿुधी थी, फलाणे मुल्क में जेको मक्कन हाथी आहे, उहो कुश्ती जे करे त करोड़ूं रुपया तव्हांखे मिलंदा। जेकॾहिं ही भोलू, हिन जो नालो रखियो वियो भोलू पहलवान। हिन में ताक़त इलाही हूंदी, हिन जो नालो रखूं भोलू पहलवान। हिनखे जेको तो सॾींदा भोलू पहलवान। हुआ बादशाह खे जेको तो वज़ीर चयो तो उहो जो मक्कनू हाथी आहे, उन सां गॾु जे पाण हिन जी वेड़ करायूं। जे मक्कने हाथीअ खे ई मारे वियो त तव्हांखे करोड़ूं रुपया फ़ाइदो थींदो। हुन उहो माना होॾ रखंदो बादशाह, हिन मक्कने हाथीअ खे को बि मारे नथो। वरी हिननि जेको तो बादशाह हिन खां पुछो भोलू पहलवान खां, भोलू पहलवान जो भले घुरायो, कुश्ती आहे हुन सां कंदुसि। हिन जेको तो हुन बादशाह खे नियापो कयो, भली दुनिया आयूं अॼु टिकेट ते हिनखे ॾिसण जे लाइ, त भोलू पहलवान ई मक्कने हाथी जंग आहे। मक्कने हाथी जो वॾो नालो हुजे, ताक़तदारी भला हुजे। आख़िरकार मैदान में हे अची लथा, पर हिनखे जेको तो भोलू पहलवान मारे वियो कुश्तीअ में, दसे वियो हलियो हिनखे। आख़िर इनाम हिन भोलू पहलवान खयो। वज़ीर दिलि में ख़्यालु कयो त भेण हीउ त हितां बि चढ़ी वियो, एॾो ताक़त वारो माण्हू आहे, हाणे हिन सां आऊं त ज़ाहिर दुश्मनी करे नथो सघां। उन बादशाह जो चवणो हुन संदसि अवाम खे त हर जुमे ॾींहुं ज़ाल मुड़ुस मेट तेल भिॼाए दरिया जे कंधीअ ते वेंझी सेंझी, माना सुबुह मां पोइ वरी अचो। माना हर जुमे ॾींहुं सुबुह मां सवेरे हर माण्हू उन बादशाहीअ जो दरिया ते वेंझण वेंदो। मक्कनू हाथी बि उते आयो। वज़ीर जेको तो मक्कने हाथीअ जो मैं तुंहिंजी बेइज़ती करे छॾी, हीअं करे छॾी, हूअं करे छॾी, हिनखे छेरींदे आयो। हिन जेको तो ॾंदण पियो ॾिनूं दरिया जे कंधीअ ते, हीउ बि मेट तेल भिॼाए भोलू पहलवान वायो। सलाम वालेकुम, वालेकुम सलाम। हे त पाण में सलाह करे आया त अॼु हिनखे पाण दरिया में ॿोड़ींदासीं। हीउ माण्हुनि खां अलॻि पियो वेचे, पाण बि हलूं था। हीअ जीअं टुॿी हणे थी, माना तूं मथां चढ़ी वञिजे त आउं बि झलींदोसांसि, पाण ॿई हिनखे भोलू पहलवान खे ॿोड़ींदासीं। हीउ आयो ही पियो वेतो तेसी, हे पियो हिनखे सोड़ीअ पिया त हिननि खे चयो जी मेरी ॻाल्हि ॿुधो, अमी मूंखे वेझा वेझा न थियो, अवां जी नियत ख़राबु आहे, आउं वेझां थो, अमी परियां पासो वठी वञी वेझो। तेसी माना हिननि जा हथ पई हलिया, हथ पई आहे त हिननि हुनखे ॿोड़ियो, हिक ॿिए खे धकायूं। आख़िरकार भोलू पहलवान निकिरी आयो ॿाहिरि। कावड़ में हुई का बंगारी हुई जंहिंमें तेल मेट भिनल हो, ठकाए खणी करा मक्कने हाथीअ मग़ज़ में, त हुनखे गुईअ वटां मटे वई, 2 टुकर थी वञी किरियो। हुनमें त ताक़त भोलू पहलवान में बि अजाइबी। वज़ीर जो ॾिठो त मक्कने हाथीअ न मारे छॾियो, त हाणे मूंखे त दाणा दाणा करे छॾींदा। सो उतां घोड़ा घोड़ा करे भॻो वञी बादशाह खे चई, वञी हुन ॿिए बादशाह खे बि चई, हीअ ॿई गॾु वेठा हुआ। चई आऊं ई मक्कनू हाथी विया थी वेझण, हीउ जेको त माना असां सां विड़ी वियो भोलू पहलवान, ठका खणी हुनखे थाली कराए त हुनखे गुइया मटे 2 टुकर थी वञी किरियो। हू दरिया में उते मरी वियो, मूंखे माराईंदे आउं जान छॾाए भॻो आहियां। बादशाह यार बेअक़ल, ते उतां फ़ौज खे आर्डर करे छॾियो अची मक्कने भोलू पहलवान खे ॾिसो त ॿधी खणी अचोसि। यार फ़ौज चढ़ी घोड़नि ते, हिन जा कपिड़ा विधाई कोन, तेसी ॾिसे त माना फ़ौज यकी भॻी अचे, हिनखे पक थी त वज़ीर वञी कुटण पोइ कयो। बेअक़ल बादशाह, ते मूंखे घुरायो कोन, न को इहो फ़ैसिलो कई, न को पुछा कई। हाणे यार हेॾी तो में ताक़त आहे तोखे, हे माण्हू ॿधी खणी वेंदा, तुंहिंजो नालो ई गुम थी वेंदो। भई भोलू पहलवान ते ॿधी बादशाह जा माण्हू खणी आया। सो यार बिस्मिल्लाह कंदे जीअं तलवार आई त हथ में जीअं घोड़नि जा हुन फ़ौजनि जा हिन माना दरिया जे कंधीअ ते ढिग हणी छॾिया, चढ़णे जबल हेॾा।
आख़िरकार राणीअ खे पई ख़बर उनजी हिन सां मोहबत थी वई, उन बादशाही धीअ जी राणीअ जी, जंहिं हिनखे सांढे हिनखे इंसान बनायो। तंहिं पिंस खे माण्हू मोकिलियो, अची हीउ तूं बेवकूफ़ नारो कहिड़ो कमु कयो आहे? भोलू पहलवान को मिड़े ई माण्हू आहे जेके तो माना माण्हू मोकिलिया आहिनि फौजी त वञी ॿधी वठी अचो। जी उन ते ढिग हणी छॾे, हीअ त फ़ौज तुंहिंजी त ठहियो पर हीअ सॼी आवाम मारे ख़तमु करे छॾी न, हुनखे ॿधी हणी कोन सघंदा। उहो अॻे मां ॿधो तॾहिं रिढूं चोराइण आयो, हुनखे ख़बर कोन हुई, हुन में अक़ुलु कोन हो। हाणे त हू पढ़ी लिखी हुन में अक़ुलु थी वियो, उहो असांखे वठ कोन ॾींदो। सॼी फ़ौज महाराज चट करे छॾींदी, तूं बीह हाणे आउं पाण थी वेंदो। ची तूं जे वञे थी त पोइ एतिरो भोलू पहलवान खे चओ त हाणे मुंहिंजे बादशाहीअ मां निकिरी हलियो वञे, हितां ई ऑर्डर ॾियनि मुंहिंजे मुंहं ते न चढ़े, हितां ई हली वञे, मुल्क छॾे पंहिंजो, जेको नुक़सानु कईं हुनखे बश कर। राणी हली आई, हिन राणी ॾिठी, राणीअ ॾिसण यार हिनखे अखियुनि मां पाणी किरी पियो, हिन तलवार जेका त उते ई खणी छॾी, राणीअ खे बि उते अखियुनि मां पाणी किरी पियो। ची भोलू पहलवान कुझु त ख़्यालु करी, असांजे लीलो ख़्यालु छा करे, अमीं बि त कुझु मुंहिंजो ख़्यालु करियो आहे त भई हीअ ॻाल्हि हुई, हिन सां तूं कीअं विड़े, छो विड़े, छा हो, पर अवां मुंहिंजी इज़त कोन कई, हे माण्हू मोकिलिया आहिनि, हे मूंखे छा कंदा, मूं में हेॾी ताक़त आहे, मूंखे ॿधी खणी वञण लाइ त मुंहिंजो त ज़िंदगीअ में नालो बदनाम थी वञे, पोइ मूं मारिया आहिनि। बाक़ी हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे, हीअ तलवार आहे, हीअ मुंहिंजो सिसी आहे, तोखे जीअं खपे थी टुकर करे छॾ, तोखे आउं हथु बि आॾो कोन कंदुसि। राणीअ ॾिठो हाणे त मोहबतूं बि असां वारियूं ख़तमु थियूं, ॻाल्हियूं बि ख़तमु थी वियूं, बाबे जो ऑर्डर आहे। ते दिलि में सोचे हिनखे अखियुनि मां पाणी किरी पियो, भोलू पहलवान खे चई हाणे हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि मञ, जेके तो मारिया अथई तोखे बश कनि, जेको तो असांजो खाधो पीतो तोखे बश कर, जेको असांखां ग़लती थी हुजे असांखे बश कर, बाक़ी हाणे महिरबानी कर असांजो ई मुल्क छॾे जॾहिं खपंदी तॾहिं हलियो वञे। यार हिन छा कयो जो अञा रोई, राणीअ मोकिलाए अची इनशाला ज़िंदगी रही त आउं वरी अव्हांजे मुल्क ते कोन वरंदुसि। बसि हींअर कपिड़ा ॿधी जेको वॻो मेरो लाथई सो ॿधंदड़े ॿियो त हिनजो हो कुझु बि कोन, अलाह खां सवा ओ ई न को वाई न को, हुनखे ख़बर त मुंहिंजा माइट किथे, आउं कंहिंजो पुटु आहियां, छा आहे, किथां आहे, मूंखे त जानवरनि मां कढूं हाणे, पर अञा त इंसान, पर हाणे ख़बर माउ पीउ किथे। तो यार अकेले काए निकितो अचे खणी त हमरा हिकिड़ो तो वर खणियो दरिया जी कंधीअ ते बीठो आहे, सलाम वालेकुम, वालेकुम सलाम। चई यार हिते बीठो आहीं, वर खणियो, चई इहो परियां पाणी ॾिसे पियो, चई हा, चई पाणीअ ते हरण ईंदा पाणी पीअण, पोइ मुंहिंजो धंधो आहे, आउं एॾी ताक़त रखां थो जे हितां ढोड़ हिते वञी धसींदुसि, कहिड़े बि हरण माना हिकिड़ो आउं झलींदुसि इन हरणनि मां। चई किथे पाणी पीअण ईंदा, किथे तूं बीठो आहीं, एॾी तो में ताक़त आहे, तूं न वारीअ में डोड़ी उते वञी हरण खे झलींदे? चई यार आउं झलींदुसि, तूं वेही ॾिस। चई यार पोइ ॾाढी तो में ताक़त आहे। चई यार ताक़त त भोलू पहलवान में, जे मकने हाथीअ गुईअ मां थाली मटाए छॾी, मूं में कहिड़ी ताक़त आहे? चई पोइ जे उहो तूं ॾिसे त, चई उहो आउं ॾिसां त हुन सां त मुंहिंजी पर पुठी यारी आहे। चई पोइ उहो आउं आहियां, चई तूं आहीं त यार वेह, 10-15 मिंट में हरण लहंदा पाणीअ ते, हिकिड़ो झलियूं था, पोइ हुनखे कुई खणूं था, पोइ जिते बुख लॻंदी उते पचाईंदासीं। हिन ॾिठो यार ॾिसां हिन जी बि दिलेरी, हीउ वेही रहियो न वण हेठि, हीउ वर खणियो बीठो, हक़ीक़त में हरणनि अची पाणी पीतो, न जवान जीअं डोड़ कई ते वञी जेको हरण वॾो तंहिंखे वञी हथ विधाई, हरण बि भॻो पर हीउ रसी हुयसि, हिनखे खणी आयो वेली कुई हिनखे सीर विधऊं, हाणे हरण ॿधो पुठनि ते, हकले काए अॻियां अचनि खणी त हमरा हिकिड़ो आहे मथे आसमान में बि निहारे, सलाम वालेकुम, जी वालेकुम सलाम। चई यार मथे नज़रूं लॻियूं पयूं थी, असांखे त ॾिसण में कुझु कोन थो अचे। चई मुंहिंजो 100 महल ते नज़र पए थो, मूं हिकिड़े पखीअ खे धकयो आहे, तीर कमान लॻो आहे, हाणे पखी तीर कमान ॿई अचनि पिया हेठि, उन्हनि खे पियो ॾिसां, अधु कलाक में किरंदा, पोइ पखी बि खणंदुसि ऐं तीर बि खणंदुसि, मुंहिंजो इहो धंधो आहे रोज़ जो। यार असीं त का शइ कोन था ॾिसूं, ख़ैर हे वेठा, अधु कलाक में ॾिठो त वाक़ई पखी भॼी किरियो, तीर भॼी किरियो, हिन वारा खणी पखीअ खे हलाल कयो, हिन जो यार ॾाढी ताक़त न में। चई यार ताक़त त भोलू पहलवान में आहे, जे मकने हाथीअ गुईअ मां थाली मटाए छॾी, मूं में कहिड़ी ताक़त आहे? चई भला उहो तूं ॾिसे त पोइ, चई उहो आउं ॾिसां त हुन सां मुंहिंजी यारी आहे। चई पोइ उहो त आउं आहियां, चई तूं आहीं त पोइ जहिड़ा तूं तेरा आऊं, हुनजो यार मूंखे दुनिया जो ढंग ॾिसणो आहे, अवियां जा हिते माइटनि मिटनि मुंहिंजो केर बि कोन्हे,
आउं पियो वींदुसि पोयां ई मूंखे ओन कान्हे आउं सॼो कमु लाहियो वञा अवीं हलंदा सुबुह जो मूंखे माउ यादि पवंदी भेनरूं यादि पवंदियूं पंहिंजूं घर वारियूं यादि पवंदियूं चऊं बसि असीं हाणे तोसां गॾु आहियूं जेॾां तूं तेॾां असीं शादियूं असांजूं कोन्हे बाक़ी ईअं आहियूं हलूं था हलो था त हलो हाणे हे थिया 3 ॼणा हकले काय अॻियां खणी अचनि त वाढो आहे खट वेठो ठाहे जबलनि जे विच में जबल वेझा अचनि त हिनखे ठूठनि जा इशारा ॾिए त जबल महिलनि जा महिल परे हलिया वञनि वरियो हीउ वेठो काराई हलाए खट पियो ठाहे सलाम वालेकुम वालेकुम सलाम चऊं यार वाढा ॾाढी ताक़त नहीं ठूठनि जा जबल पियो वाराई चई यार ताक़त त बोलू पहलवान में मूं में कहिड़ी ताक़त आहे जे मकने हाथी गुईअ मां थाली मटाई हेॾी चई जे उहो ॾिसे त चई उहो ॾिसां त हुन सां मुंहिंजी यारी आहे चई यार पोइ हलो त हलूं उहो आऊं आहियां अची तूं आहीं त तोसां मुंहिंजी यारी आहे हाणे हे थिया 4 ॼणा अभी ठुप ॻाल्हायो नथा न को हा हवा हे हाणे 4 ॼणा थिया बेली हाणे अगले काय निकिता आख़िरकार जी सिज लथो भोलू पहलवान हिननि खे चओ भली ॻाल्हि ॿुधी अथव की जबल ते चढ़ो अची के जबल ते चढ़ो का डुब ॾिसो की जेको सोजरो ॾिसण में अचे थो ही हरण ॿधो पिया सो बि थो ख़राबु थी वञे पखी बि थो ख़राबु थिए पाण बि था बुख में ख़राबु थी वञूं कमु सॼो थो ख़राबु थिए उञ बची लॻी आहे बुख बि लॻी आहे को टांडो ॿारियूं किथे को माछी को धूं ॾिसो किथे चढ़ी करे डुब ते वेठा हिननि खे सोजरो हिकिड़ो वॾो ॾिसण में आयो हिननि जो भली ॻाल्हि ॿुधी थी इहो आहे ॻोठु हाणे हिकिड़ो ॼणो वञे हितां टांटो खणी अचे जे भला अवी थका पिया आहियो त भोलू पहलवान जो आऊं वञा थो टांटो खणियो थो अचां पाण पंहिंजी बाहि बाहि वारियूं राति जा 4 पार गुज़ारियूं पोइ सुबुह जी ॻाल्हि सुबुह सां पाणीअ जो ढुक पीऊं हुननि जो वाड़ियो आहे तूं असांजो अॻवान माण्हू सरियाल उस्ताद असीं तोखे माना छॾियूं त तूं वञी पाणी भरे अचे या टांटो खणी अचे हुन हरण वारे पहिरीं चयो चई यार आउं वेंदुसि इहो टांटो बि खणी ईंदुसि पाणी बि खणी ईंदुसि चई ठीकु आहे ईअं न असीं आसरे में वेठा आहियूं तूं साकरे में छा हकले काय जे खणी अचे त करकनाथ सुतो पियो हिकिड़ो कनु विछायो हिकिड़ो कनु मथां करियो 2 आङुरनि ते उठ पियो उथलाए पुथलाए बाहि ते बाहि जो वॾो मच पियो ॿरे हिन ॾिठो हुनखे पक थी भेण हीअ त राकात आहे पर जे हाणे डिॼो थो वञा यारनि ॾांहुं वञो थो ॿुधायां त हीअं राकात हो ऐं डिॼी आयो आहियां त मूं त खिलंदा जे तो भॼो वञा छॾियो त बि खिलंदा चवंदा वियो भॼी यारी रखई पर वियो अध में छॾे हाणे वञी सिर ॾे पोइ या मर या टांडो वठेसि गुरू गुरू करे जे हिनखे पेरनि ते किरियो तॾहिं हिन निहारे करकनाथ हिनखे चयो जे गुरू गुरू न करी त फूक तां आहुर जेॾा धाणा करे छॾी पर हाणे गुरू गुरू चयो नहीं जेका चीज खपनी त खण चई ॿियो मोड़ सभु कुझु ख़ुदा जो ॾिनो आहे मूंखे 2 उला टांडे या ॾे मुंहिंजा संगती वेठा न आउं खणी थो वञा टांडो लही पिया खणी वञ हिन वारा यार टांडो खयो ते तेरी फंगड़ाटीअ में हथ विझी नक ते रखी जीअं माण्हू नास करे न वठी करे सड़क ते वई दिमाग़ में चढ़ी वेही रहे हाणे पियो उठ उथला पुथला पियो खाए हिननि ॾिठो यार वरियो कोन 2 कलाक 3 कलाक आख़िरकार चयूं यार हमरा पाण वारो भॼी वियो तेसी हुन कूंज वारे चयो चई आऊं थो वञा वो किरायो हुनखे नक में विझी माना सणक ॾिनई त मथे खणी हलियो दिमाग में विहारे छॾींदे हुनखे नक में विहारे छॾियईं एॾी त हुन में ताक़त हुई करकना थो हिकिड़ो कनु विछायो हिकिड़ो कनु करियो पिया 2 आङुरनि ते उठ पियो उथलाए त हुन में ताक़त कान हूंदी भली हीअ आयो कूंज वारे जी हिनखे ॾिठो हिनखे पक थी यार भला हीअ खाई वई असां रे अमरा खे पर हाणे जे आउं वञा थो त मूंखे चवंदो भेण टिजनूं माण्हू भाड़ियो हीउ कमु हिन खां थियो कोन माना टांडो कोन खई आयो हली हीउ बि गुरू गुरू करे वञी पेरनि ते किरियो तॾहिं हुन निहारे हिनखे चयो ये गुरू गुरू न करी त फूक तां आहुर जेॾा धाणा करे छॾी पर हाणे जेको घुरणु हुजनि त इंसान घुर चई ॿियो मूंखे कुझु न खपे मूंखे 2 उला टांडे जा खपनि चई खणी वञ हिन नमी खणी खयो कन जो पलांद उथलाए जेको विछायो पियो उनजे हेठां आणी मथां कन जो पलांद रखी छॾियो हमरा इहो बि थियो लो घणेई हिन सठूं आयूं पर हिन कन जो पलांद खयो कोन थियो आख़िरकार 1 कलाक 1.5 कलाक गुज़रियो
खट वारे जी मेरी ॻाल्हि ॿुधी अथई हाणे हे अमरा विया भॼी हाणे तूं वे त आऊं ई टांडो खणी अचां भोलू पहलवान चए चई न न आऊं वञा थो आऊं वाईंदो आहे खणी भॼंदुसि कोन हिनखे ख़बर कोन्हे न अॻियां खां भला आहे हिनखे झलियो वेठी आहे आयो ई हिन ॾिठी हिनखे बि पक थी चई भला आई आहे इहा अमरा असांजा अन जे नेड़ कया आहिनि भॻा भॻा हो पियो वीचारा कंहिंजे पर हाणे टांडो त खणणो पियो पोइ वञी ख़बर कंदुसि अमरा सां आयो ई एॾी मंज़िल करे सो यार गुरू गुरू करे हिनखे पेरनि ते अची किरियो हिनजो गुरू गुरू इहे न चुयां त माना आहो जेॾा दाणा करे छॾियां पर हाणे जेको घुरणु हुजनि थो घुर चई मूंखे ॿियो सभु कुझु रब जो आहे मूंखे ॿ उला टांडे जा खपंदा चई टांडे जा ढग लॻा पिया आहिनि खणी वञ हिन नमी टांडो कयो वरी ॿियो पासो कन जो खणी हिनखे बि हणी छॾई त ताक़त ते हुन रखी कन जो पलांद विझी छॾे हाणे अमरा अनारा टई लो थी विया हिन राति जा अध जी थियो पिरे ते फुटण वारी थी न पक थी अमरान मां वरियो केरु बि कोन अमरा विया भॼी हिन यार हरण बि खयो उहो पखी बि खई अकेले काए जेकणी अचे हुन भाए वटि त माना हीअ ॿिनि आंगरनि ते उठ पियो उथला पुथला हिन पक थी चई या त हिन अमरा रनईअ ते खाई छॾिया या त हिन केॾा ग्राहक कया आहिनि पर कया हिननि ते हरण बि रखियो उहा ऊंज बि रखई उहो पखी बि रखई लठ गिरी पई हुई पंजर हिकिड़ो बिलादो पियो उहो न खयो अरे पक थी त माना न खाधा न हू त माना पढ़ियो लिखियो हू त होशियारु थी वियो ईंदे साण हिनखे चई गुरू गुरू हिनजो गुरू गुरू न चयां त और जहिड़ा दाणा करे छॾियां पर हाणे जेको खपनि ई थो खण चई ॿियो मूंखे कुझु न खपे टांडो खपे थो चई भले खण हिन जी हिकिड़ी अॻु टांडे ॾांहुं हिकिड़ी अॻु हिन ॾांहुं करकना तरह हिन जी हिनखे झपो आयो न ते उन ई ॿाह में झले वठी खणी ॾंडो हणे त ॾंडे सां माना जीअं टुप ॾिनई न तीअं चई यार ख़ुदा न थो बोला भोलू पहलवान त कोन ईअं चई भोलू पहलवान त आहियां मुंहिंजा हमरा तो केॾा कया जो दादा चई हमरा तुंहिंजा तोखे आउं ॾियां थो ख़ुदा जे नाले मुंहिंजी रुगो जान छॾ जे घणी कन खणे त बाबा हमरा आने ते पर पुछ छॾे बीह रहिया चई टियों हमरा केॾा चई नक में घिड़ियो हाणे संग सां गॾु थो कढां थो ॾिसजांइ वठी खणी संग कढे त उहा हमरा तिरकीअ जी नक में निकिती हमरा पुछ भेण हेॾी हवा में ताक़त चई ताक़त छा हिन मूंखे मगज़ में चाढ़े छॾियो वॾी ढंढ हुई त ने हली हली ऐं बेदार थी पियो त मूंखे रस्तो ई न ॾिसण में आयो भली हिनखे लठ ॿी वारायूं हुन कयूं तोभाऊं भली हे वेठा हिननि बि हरण पचायो वेठा हिननि हाणे कचहरी में लॻी विया कर कना त चयो हुननि खे अची पहिरीं ॻाल्हि ॿुधी भोलू पहलवान मुंहिंजी तोसां यारी आउं हलंदुमि तोसां गॾु अब तूं केॾा हलंदे हे तुंहिंजा कन हेॾा सारा तोखे रोज़ खपे तूं गॾे गाबो राजे जो ॾिसंदे पियो खींदे कचो तोखे आउं कहिड़ा वठी हलां इंसाननि सां चई आउं हलंदुसि तोरां 6 महीना आउं सुम्हंदो आहियां 6 महीना जाॻंदो आहियां आउं सुम्ही हाणे उथियो आहियां हाणे 6 महीना मुंहिंजे घुमण जा आहिनि मुंहिंजी यारी तोरा पकी आहे जेॾा तूं तेरा आऊं भली हाणे हे 5 ॼणा थिया ही करकना हिननि खे छॾे न सुबुह थियो हे वरी अकेले काए निकिता अॻियां ही पोयां ही सोन बने ॿारे तां का बकरी ॾिसे कई चरंदल का ठिकरी ॾिसे त के विझो वात माना उते कची खायो छॾे मतिलबु इहो कमु न लॻो पियो माण्हुनि जी हिकिड़ी रड़ लॻी पई हाणे हिनखे वेझो केरु अचे भला खे का गॾे ॾिसे वञे पई त उनखे वेझो टंग में त खायो छॾे हिननि ॾिठो भेण तूं त मुसीबत ई भींग कंदो अॼे लठियूं असांखे बि खाराईंदे तूं बि खींदे जे हले त असां सां गॾु अशराब सां हलिजे भला न त पोइ इहो कमु छॾे ॾे जे घणियो वण कंहिंखे घणियो कन हणे त हू बबर जो फाको करे ताक़त त हुन में वई इलाही हुई माना इहो हिनजो कमु लॻो पियो आख़िरकार जूं भेण हाणे हिन मां त फसी विया थी अलाए हीउ जान बि नथो छॾे हिकिड़े हंधि आया ॻोठ खे वेझो हुननि जो सुहाउ ॾिसण विया जो चूं अहिड़ी ॻाल्हि ॿुधी अथई हाणे तूं त त मानी ॿिनि मां त तूं भरबई कोन असीं त इंसान आहियूं त बाबा मानियूं खींदासीं वञी वेंदा पिनंदासीं वठंदासीं न ॻोठ मां ताईं मिलंदियूं तोखे त हाणे खपे घटि में घटि 2 मेयूं खपंदी त तूं ढो करी हाणे तूं त वेह असीं न ॻोठ मां फेरो हणूं ख़बर कढूं ॻोठ जो हाल अहिवाल वठूं पोइ तोखे ॿुधायूं त हिनखे पहिरीं झंग में विहारो हिनजो आउं हिकिड़ो कोन बीहंदुसि मूंसां गॾु तुंहिंजे अमरान मां हिकिड़ो छॾिजे तूं न वरंदे त आउं ई खाई छॾींदुसि जे न त आउं असां गॾु आहियूं अब हिन कूंजारे जूं तूं न था गॾु वेह असीं वाइदो ईंदासीं चई ईअं न अवी न अचो हीउ मूंखे खाई छॾे चई न न हीउ तोखे कोन थींदो असांजो वाइदो आहे ईंदासीं मानीअ को बंदोबस्तु करियूं हाणे हिन मुसीबत खे घिरे हलंदासीं त ॻोठु परेशान थींदो त भली हिनखे हिकिड़े वञा ॻोठ में टारे हिकिड़े देवियुनि जे जुए में हिनखे छॾे
हे ठही ॼणा ॿिया अकेले गाय अचनि खणी त धुई सरना आहियूं भोलू पहलवान हिननि खे चयो बेली शादी लॻी पई आहे हिननि पाण में सलाह कई त भत को बचंदो त खणंदासीं हिननि जे लाइ भरियूं ॿधंदासीं बि हाणे हीअ त पाण मानी अध मां त कोन ठाहींदो जेको हिन लाइ प्लेट में विझी भत वठी हले हाणे आया त किरी पई धुई बि वॼाए पई वरी केॾीमहिल रोए वेठी भोलू पहिरियों सोचियो आहे न हिन खां हाल वाल वठां केॾी महिल नचियो वरी केॾीमहिल रूअण जी ओछंगार ॾे थी हिन खां पुछां चरी आहे साईं आहे छा आहे आयो न पोड़ीअ जी अमा तूं केॾी महिल डानत पई करी खिले पई कलाम पई चुए केॾी महिल वरी तूं ओछंगारूं वेठी हाणे चई अबा पुट मुंहिंजे जी शादी आहे इहो छनू ॾिठो नी चई हा चई पुट मुंहिंजे जी शादी आहे पर असांजे न भाषाईअ में हिकिड़ो राकात सत थियो राकात हिरियो आहे उनखे जुमे ॾींहुं हिकिड़ो माण्हू हिकिड़ो स्वान पाॾो 7 देगियूं भत जूं ओड़ो पाणीअ जो जुमे जी राति जे करे भाषा न ॾींदो त इहा भाषा ई ख़तमु करे छॾींदो ख़ुदा जी कुदरत मूं पंहिंजे पुटनि जा ॾींहं ॿधा ऐं सॼे ॻोठ जूं पर्चियूं विझंदा आहिनि नाला पोइ जंहिंजो नालो निकिरंदो उनखे भाषा वञूं उन जॻह ते ॿधंदो उते पाॾो ॿधंदो परियां झंग आहे उन में पोइ उते हू ईंदो सो खाई हलियो वेंदो ईअं कंदे कंदे असांजा कई माण्हू उन खाई छॾिया आहिनि 7 सिधी राकास ऐं ख़ुदा जी कुदरत मूं पंहिंजे पुट जा ॾींहं ॿधा अॼु शादीअ जी बि राति आहे अॼु जुमे जी बि राति आहे ख़ुदा जी कुदरत नालो बि मुंहिंजे ई पुट जो निकितो आहे हाणे राति जो 12 बजे निकाह पढ़ंदो निकाह पढ़ण खां पुठियां मुंहिंजे पुट खे वठी वञी उते ॿधंदा पोइ राकात ईंदो खाई वेंदो उहो ई मुंहिंजी नुंहुं जेका त माना बेवाई थी वेही रहंदी पुट बि विञाए वेही रही असां ऐं हाणे जे नथी ॾियां त भाषा मारे छॾींदो हाणे त पुट जी ख़ुशी थी यादि पए त डानत करियां पई राग पई करियां वरी जे करे पुट जो मौत थो यादि पए त वरी वेठी रुआं चयाण मां ॻाल्हि ॿुधी अथई तूं मानी बानी असांखे खाराए ॿियो को भत बचे सो रखी छॾ हिकिड़े माना टुआल में वेड़े सेड़ाए जेतिरो बि बचे पुट तुंहिंजो जेॾी महिल वठी वेंदा न उन महिल तूं असांखे ॿुधाए छॾिजी त हाणे वञनि पिया असांजे घर में कंहिं जाइ ते लिकाए छॾ पोइ पुट तुंहिंजो इनशाला उमेद तूं रख असां में अलाह में पुट तुंहिंजो सलामत ईंदो असीं ॼाणूं त इहो 7 सिधियूं राकात ॼाणे माना सुबुह जो बादशाह मूंखे माराए मुंहिंजे पुट खे माराए छॾे अव्हां खां न मरे चई असां पाणे मारंदा चई त मुंहिंजे अव्हां मारियो त न बादशाह जो होॾ आहे अधु राज जो अधु भाग जो वॾा धीअ जो संग ॾींदो जेको इनखे मारींदो 7 सिधी राकात हाणे छा आहे मच्छर पिया खींदा रुगो करड़ाट लॻा पिया कंहिंमें रुगो करड़ाट लॻा मथे ई सुम्ह हल तो वाह पोड़ी जेको त हुननि खे मानी बानी खाराई भत ई देग खणी जेका पारू अथई बती साह हिननि खे ॾिनई साह हिकिड़े संगतीअ खे ॾिनी सो खणी वियो हुनखे भई चई त हाणे भई तूं पाण खे हरायूं मुड़ुस थो सम्झे अॻियां 7 सिधियूं राकात नहीं उन तां मला हिकिड़ो करणो वञी करकनाथ खे चई बाक़ी रुगो खीअण लाइ माना सॼो मुल्क चई त खाई छॾियां बाक़ी वेहण जे लाइ माना हाणे तुंहिंजी ख़बर पए थी ए अची मूंखे रुगो खाराए ढो करायो पोइ आउं ॼाणा त इहो ॼाणे हू बि दे आहे ऐं बि दे अञा चई ठीकु आहे हिन जे ॿेड़ी देग खनि खाराए हिन खां पुछूं चई मुंहिंजो अञा नाश्तो बि कोन थियो ऐं इहो पाॾो बि खींदुसि इहा 7 ते भत जी देगियूं आहिनि इहे खींदुसि ओड़ो पाणीअ पीअंदुसि पोइ बि चई मूंखे बुख आहे हा हुन मां देग वारीअ मां किथे ढापा हू ठीकु आहे तोखे बुख आहे त जॾहिं हुन पिणे खे मारींदे तॾहिं खींदे जे न त हू पाके खाई हलियो वेंदो सभिनि खे वाढे हिन खे चयो चई भली ॻाल्हि ॿुधी थी सघे त हू ताक़त घणो हुजे हिकिड़ी पाण हुनजी कारीगिरी कंदासीं चई कहिड़ी कारीगिरी चई आउं यकदमि तो माण्हू ठाहियां जेको माण्हू पाण खोलींदासीं उन जी जॻह ते पुतलो हिकिड़ो माण्हूअ जो ठाहियां थो उन में लोह जूं शीखूं तेज़ करे पाण हणी था छॾियूं हू जीअं ईंदो न तीअं कस्तमे जी चंबा हणंदो चंबा हणण सां हुनजा हथ जेके आहिनि उन शीखनि में वेही रहंदा हथ हुनजा लोह थी वेंदा इन विच में पाण बि कमु पंहिंजो करे वठंदासीं हूअं हू थी सघे त पाण मारे विझे हिन ॿेड़ी वाढे पंहिंजा हथियार खया मानी खाई थियल ते वठी माण्हू त ठाहिण ते तयारु थी वियो तंहिं ॿेड़ी काठ जो हिकिड़ो विच में बुंड रखी हुनखे पासे खां ॿाहूं हणी 2 काठियूं हे उहो तयारु करे वेही रहिया हाणे करकनाथ खे वठी अची घर जे पोयां विहारियो आहे हिननि वेझो हीउ पइजी वेठो आहे हे पिया राग कनि हे सुता पिया आहिनि पोड़ी हिननि खे सुम्हारे छॾियो आख़िरकार लाऊं ॿाऊं आयूं
12 जो टाइम थियो वज़ीर जी सॾु कयो बाबा हाणे छोकिरे घोट खे चयो त हल पंहिंजी जॻह ते तुंहिंजो नालो निकितो आहे यार छोकिरे खे वठिजी रुनी तंहिं डोड़ी हिननि खे उथारियो अॻियां वज़ीर जा माण्हू हुन छोकिरे खे ॿधी खणी घोड़े ते रखूं खणियो वञनि पोयां हे पिया वञनि अकेले काए टुकुर पंध जो ॻोठ खां परे हिकिड़ो मैदान हो उन मैदान में छोकिरो हिकिड़ो काठ अॻे ई लॻो पियो उन में वञी छोकिरे खे ॿधऊं पाॾो स्वान सोप वञी ॿधऊं 7 देगियूं भतयूं सेब खणी वञी रखूं ओड़ो पाणीअ जो सोप भरूं अरे यार हिनखे छॾे ॿधी ठाहे उन जो टाइम थियो पियो हे रवाना थी विया 15 की 20 मिनट गुज़रिया हे विया हिनखे वञी करकानाद खे चऊं हाणे छा थो करी अची आउं इहो पाॾो पहिरीं थो खियां खाधईं उन पाॾे खे वरी अची चालू थियो 7 देगियूं पोइ भतयूं बि खाधईं ऊंधियूं करे छॾियईं पाणीअ जो ओड़ो बि पीतईं छोकिरे खे बि खोले छॾियईं छोकिरे खे खोले हाणे तूं हलियो वञे घर हाणे हे जेको भोलू पहलवान हे तलवारूं खणी 4-5 ॼणा वेही रहिया उन जॻह ते काठ जे पासे में पुतलो बनाए छॾूं माण्हूअ जो उन सां कपिड़ो विझी छॾूं ओचितो ठिकरनि जो मींहुं आयो बरसाति आई वाह तूफ़ान अधु कलाक खां पुठियां ॿेली सत थियो राकात जी लथो भॻो न देगियुनि लाइ त देगियूं ऊंधियूं थी पयूं वठी खणी लत हणे कस्तमा त देग लाइ केतिरो मंज़िल ते परे वञी किरी जीअं बादशाह सलामत हाणे पाॾे खे खियां न माण्हूअ खे खियां ओड़ो पाणीअ पिया पोइ तूं पई मूं पई अचे खणी पाॾे जी जॻह ते त पाॾे अरुगो संग पिया न पाॾो आहे ई कोन चई बादशाह सलामत अॼु तो मल करे छॾी अॼु तुंहिंजो मुल्क आउं ख़तमु कंदुसि पर हाणे पाणी पिया आयो पाणीअ ते त पाणी बि कोन चई हाणे बाक़ी माण्हू ॿधो न इहो माण्हू कया पोइ तुंहिंजी अॼु भाषा ई ख़तमु कंदुसि जीअं कस्तम आयो न जीअं तिरियूं आई तिरियूं हणण तां यार हथ में हिनखे शीखूं वेही रहियूं तेसीं अॼु करकना त हिनखे भाकर विधा भाकर विधई त करकना ते वठी खणी ज़मीन में हई त करकना जेॾो हो तेॾो माना विछाइजी रहियो न को अंश न को पसा न को साह न को पसा तेसीं अॼु भोलू पहलवान तलवार हई त तलवार हई त पहिरीं हिन तेसीं वञी परे किरी हुन हथ त लोहो थियो पियो हिकिड़ो हुन छॾायो त हुन भोलू पहलवान खे तेसीं हुन उतां माना कमु लाहे छॾियो अथऊं हू त ताक़तवारो मुड़िसो हुन सिसी वञी परे किरी हिननि ॿेली छा कयो जो कन पुछ वढूं कलाकु वेठा 1.5 कलाक वेठा हाणे करकना त एॾी ताक़तवारी भला हाणे बेहोश थी वई इहा खजे बि कंहिंखां तंहिंखे पाणी विझंदे लतूं हणंदे ॿियूं कंदे न कुझु न को पुछे उथियो त मां छिरक भरे अची भोलू पहलवान हथ विझजे विझी हथ पिड़े मोह पिया तूं त रहिया बुत झल हुन मूं कमु सवेरे लाहे छॾियो तूं ही पाॾा पियो कीअं गॾो गाबो छॾी कोन मुल्क जो तूं बि त का ताक़त ॾेखारिजी ताक़त छा ॾेखारिया हुन हिकिड़े ई ॿाह मां झले मूं जीअं सट ई थी ज़मीन वेही रहियसि बाक़ी पहिरीं हिनखे छंडे फूके खणी उथारूं हिनखे चऊं हाणे तो घणेई कयो हाणे हली घर जे पोयां हली किरी पियो हिननि छा कयो हुन कन पुछ त हली निशानी हूंदियूं इहे से हुन इहो वढे बाक़ी जेको त उते ई पियो हे उहे ॿधी टुआल में हे अची घर सुम्ही रहिया हुन भाषा जो ओॾो त जेको हुनखे देह खे मारींदो त के अधु भाग जो ॾींदुसि अधु राज जो ॾींदुसि वॾार धीअ जो संग ॾींदोसांसि इहो माना शर्त मुंहिंजो आहे जेको हिनखे मारींदो मुंहिंजी हुकूमत बचाईंदो हे हुन पोड़ीअ सुम्ही रहिया ख़ुदा जी कुदरत सुबुह जो जेको जॻहि ख़्याल ते ॼारनि में वञे जेकॾहिं देह खे ॾिसे उतां राड़ कंदो हुजे को कुआड़ी खणी वञे टुकड़ो वढियो पेर जो अचे त को टंग जो उहो कीअं हू चए मुंहुं मारियो हू चए मुंहुं मारियो भाषा जेको चकरनि में अची वियो जी मारियो त पंहिंजे आवाम जे माण्हू आहे वज़ीर जेको हो वॾो हरामी हो अकल जो अकाबर हो वज़ीर हिनखे चयो जी बादशाह सलामत हेतिरा पंहिंजा माण्हू खाजी हलिया पंहिंजे मुल्क जो को माण्हू हुनखे मारण वारो हुजे त एतिरा ॾींहं अॻे ई मारे था पर पंहिंजे मुल्क में इहो माण्हू ई कोन हो हाणे इहा ख़बर पवंदी उन खां जो छोकिरो ॿधल उनखे ॻोल्हे हथु करियूं उहो ज़िंदा आहे मरी वियो अचनि खणी पोड़ीअ वटि त हू त पंहिंजे घर वारीअ सां गॾु माना कुंवार सां गॾु सुतो पियो आहे पोड़ीअ खां अची पुछूं पोड़ीअ जो भाउ हू त सुतो पियो आहे राति हलाए हुनखे केरु छॾाए आयो हू त सुतो पियो आहे छोकिरे खे चऊं उथार वज़ीर चयो छोकिरो उथियो तंहिंजो भाउ मूं वटि मिज़मान आया आहिनि अलाए किथां जा आहिनि ॿाहिरि मुल्क जा आहिनि परे खां आया आहिनि मुंहिंजा दोस्त थी रहिया उन्हनि मुंहिंजी जान बचाई आहे इहो उन्हनि मारियो आहे पर उहो न उजागल अथई सुता पिया आहिनि जॾहिं उथंदा तॾहिं बादशाह खे चयो ईंदा तो वठि बादशाह खे वञी वज़ीर ॿुधायो अचूं मिज़मान हुन वटि आया आहिनि हुन छोकिरे वटि उहो छोकिरो जेको पाण ॿधो उहो बि ज़िंदा आहे उहो पंहिंजे घर वारीअ सां ख़ुशि लॻो पिया हाणे हिन मां पंहिंजी जान छुटी पिया हाणे उहे माण्हू सुता पिया आहिनि जॾहिं उथंदा तॾहिं ईंदा
भाषा हिननि खे ऑर्डर कयो चई दिलेर माण्हू आहिनि हिननि खे वञी वठी अच हिननि सां मुलाक़ात कंदुसि मूं जेको वाइदो कयो अधु भाग जो अधु राज जो उहो ऐं हुननि खे ॾींदुसि वॾा धीअ संग बि ॾींदुसि वज़ीर ॿाहिरि वेठो आहे पोड़ीअ में मिनतूं करे पोड़ी हिननि खे उथार अवांजे मिज़माननि खे आख़िरकार हिन जी भोलू पहलवान खे उथारियो चई बाबा उहो तोखे सॾीनि पिया भाषा तोखे घुरायो आहे हिननि कन पुछ खया दे त माई जाॻियो पियो हू त 6 महीना सुम्हंदो आहे हाणे सुम्हण जा 6 महीना हुआ ई कोन अॻियां हे पुठियां ही ते माना कुतनि जी बार मखनि जान ते मेड़ा हुजनि हाणे पोयां खयो वञे हिन जे घणे जो न वेह ई जो आउं वेहंदुसि जा हे त इंसान हुआ धर्म मटे विया ही फासी पियो वठी घणी ज़ोर ॾे त जेॾो कोटो एॾो अची अंदरीअ पासे किरियो यको दर सूधो कोटो ई किराए छॾई भाषा जो हिन ते नज़र पियो तंहिंजो भाई हीअ कहिड़ी पर्वत आहे जी हीअ पर्वत असां गॾु हुई हीअ नुक़सानु को बि कोन कंदी हीअ बीहंदो छो हिनखे ॿाहिरि बीहारियो चू ॿाहिरि हाणे हिन कोटे ई किराए छॾियो हीअ महल ते बीठो त तुंहिंजो त नज़र पूरो पियो त इहो बीठो आहे बेगा हिते ई वेठो हुजे बि हाणे कमु त न लाइ छॾियो हिनखे ॿेड़ी सराई वधण ते विहारे छॾियोसि वेठो आहे ॿाहिरि ते हे अंदरि भाषा तां वञी मिलिया भाषा हिनखे चयो त असीं भाषा आहियूं असांजी ज़ुबान हिकिड़ी हूंदी आहे मूं ज़ुबान कई त जेको बि हिन देह खे मारींदो मुंहिंजी इहा रैयत खे आज़ादु कंदो हिन जी मौत खां तंहिंखे अधु भाग जो ॾींदुसि अधु राज जो ॾींदुसि वॾार धीअ जो संग ॾींदुसि ऐं हाणे जेका तुंहिंजी मर्ज़ी हुजे आउं पंहिंजो शर्त पूरो करियां थो भाषा चएसि हिन चए थो त भाषा खे चई भाषा सलामत ॻाल्हि ॿुधी थी आउं ईंदुसि दुनिया जो दंग ॾिसण आउं महीनू या 15 ॾींहं रहंदुसि राणीअ खां पुछ तुंहिंजे धीअ खां जेकॾहिं मूं सां शादी करे थी ख़ुशीअ सां त आउं कंदुसि या मुंहिंजो दोस्त आहिनि असां मां केर बि हिकिड़ो ॼणो कंदो पर असीं रहंदासीं एतिरो टाइम वधीक थी टाइम रहंदासीं कोन सुबुह जो राणी चयो त मूंखे छॾिया बाक़ी असांजी हयाती हूंदी त असीं वरी मोटंदासीं ज़रूरु पोइ 12 महीने मोटूं ॿिए साल मोटूं हिन वञी राणीअ खां पुछो राणी जेका तंहिं चयो त पोइ मूंखे इहो दिलेर माण्हू अहिड़ो उहो पसंदि आहे उन महीनू भले मूंसां ज़िंदगी करे पोइ जे वेंदो हलियो मन कॾहिं न कॾहिं मोटी अचे पर आउं शादी हिननि मां हिकिड़े सां ई कंदी आहिनि पोइ जेको बि राज़ी थिए हिन पंहिंजे दोस्तनि खे चयो सभिनीनि खे चई हाणे ॻाल्हि ॿुधो आउं शादी कोन थो करे अवां मां जेको बि शादी करे त करे चऊं असीं शादी करियूं ई कोन शादी तोखे करणी पवंदी पहले अधु भाग जो मिलियो त अधु राज जो मिलियो त हिन जे शादी कई के 12 महीना रहियो राणीअ सां के महीनू 2 महीना रहियो राणीअ सां गॾु राणीअ मोकिलाए अधु भाग जो अधु राज जो जेको मिलियो सो दोस्त बनाई संदसि उन रनड़ीअ पुटु उहा मिल्कियत जेका हुई त ॾिनई उनखे राणी छॾई पिंस वटि हुनजी चई हयाती हूंदी त वरी पाण गॾिबासीं आउं वञा थो के दुनिया जो दंग ॾिसणु सो यार उनखे राणीअ खे छॾींदे उते हे वरी बि हकले खाए निकिता ख़ुदा जी कुदरत के ॾींहं हिननि खे लॻा अची हिकिड़ी जाइ ते ॾिठूं त हिकिड़ी भाषा ई लॻी पई आहे महल ठहिया पिया आहिनि बाज़ार लॻी पई आहे हे पजी वेझा पिया आखिरियूं चरनि पयूं मुल्क में सावक लॻी पई आहे न बठण वारो कमु कयो आहे माना हथ रखण ॾे पोइ सुम्हण जी जाइ पाण ठाहींदो किथां खां खिसकियो आहे मूं वारी जॻह ते वेठो कंबल फिटाया आहिनि वरी हिते आयो आहे पेरनि ते वेठो आहे नंढड़ो ॿार कोन्हे तूं पेर परे करे छॾी पेर जोरे करे कोट इहो लाहे रुगो छॾे त पोइ माना अॼु खटियो थी रुगो भले अलाए किथे हाणे छॾी थी हिकिड़ो दिमाग़ कमु न हा भली शहर खे वेझो आया अहिड़ी शहर में घणनि त माना माण्हू ई ज़ात न आहे दुकान खुलिया पिया आहिनि अन्न रखिया आहिनि अटा रखिया आहिनि कपिड़ा रखिया आहिनि लटा रखिया आहिनि माना हर दुकान आहे हर क़िस्म जो सोन आहे मीन आहे पर माना शहर में माण्हू जंहिंजो नालो सो आहे ई कोन कारखाना खे चूं चूं भले ॻाल्हि ॿुधी थी हाणे इहे मेयूं बकरियूं आहिनि माण्हू त आहे ई कोन जेके हे दुकान खुलिया पिया आहिनि को बि माण्हू कोन्हे मस्जिद में चओ थी नुमाज़ ते विया हूंदा उते बि को माण्हू कोन्हे घरनि में बि केरु कोन्हे त हीअ भाषा ई कंहिं चीज़ वीरान करे छॾी आहे ख़तरो पर हाणे असीं त हिन शहर में मानी टिकीअ जो बंदोबस्तु करी तूं वञी इहे रिढूं बकरियूं बीठियूं आहिनि खाई वञी पंहिंजो पेट भर बि हाणे न को धणी आहे न को धोणी आहे हीअ त मुल्क सुञो आहे
हिन जो धराड़ पई खां आमी छुटा आहियो जेका मंडी बीमार सीमार हूंदी त आउं खींदो ईंदुसि जेका चङी भली हूंदी छॾींदुसि भले विया में विझे वरी आउं 6 महीननि खां पोइ उथंदुसि हाणे मुल्क मुंहिंजो आहे सो वेली वियो हलियो सो रिढूं बिढूं खाए हेॾे बि चारे हे जेके ते आया दुकाननि ते चुमेली हाणे ॻाल्हि ॿुधे हिकिड़ो ॼणो अॼु मानी करे कूंच वारे जो अची मानी आउं करियां थो आमी भले घुमी फिरी अचो हिन ॿेली बिरयानी तयारु करे भत रधा हुननि खे जीअं आउं बिरयानियुनि जो कुकड़नि पचाइण जो अहिड़ो कारीगर आहियां हिन वाके पचाए ठाहे रखिया तेसी ॾिसे खणी त हमरा हिकिड़ो आहे त अछी ॾाढ़ी आहे त ॿिलीअ ते चढ़ियो पियो अचे हाकी हुनजे हथ में आहे नंढड़ो सलाम वालेकुम वालेकुम सलाम चई यार छा पियो करीं चई यार मानी पियो रधियां यार मुंहिंजा विया न घुमण पर तूं यार कद बि तूं आई हुई चई यार चढ़ी ॿिलीअ ते आयो हाणे महिरबानी कर मूंखे हिकिड़ो थां बतायो ॾे त आउं खियां पोइ अमी जेको तुंहिंजा यार ईंदा पोइ भले तूं हुननि सां गॾु खाइजी पर मूंखे ॾे मूंखे बुख लॻी आहे चई वाड़े वाह मूं मानी तयारु कई आहे त मुंहिंजा यार ईंदा तूं वेह उहे अचनि पोइ गॾिजी खींदासीं चई न मूंखे हींअर ॾे चई हींअर ॾे उहो तो तोला मूं रधी आहे छा यार उहो ॿिलीअ तां लहंदड़े ठकाए खणी हिनखे हाकी कराए था पीए हिन वञी फाको कयो हू देगड़ा भताया खणी ॿिलीअ ते चढ़ी हलियो वियो हीअ 10-15 मिंट खणी जाॻिजे त भेण भताया देगड़ा मुआरा रधल ठहियल थिए त विया हलिया हमरा अचण वारा आहिनि हाणे आउं कहिड़ी ॻाल्हि करे त ॿिलीअ ते जेको माण्हू चढ़ी आयो सो मूंखे मारे हेॾे पहिरियों खां भले भत खणी वियो त खिलंदा कोन ॿिलीअ ते चढ़ी आयो तूं पाण सोची त माना पाण ई खिलंदासीं भेण हीअ त वॾी खुआरी थी कीअं आउं बेहोश थिए त कीअं हू देगड़ा भताया खणी वियो ॿिलीअ ते चढ़ी आयो माण्हू सो यार हिन कावड़ में माना पाणी विझी यको ॿारहं ॾेई कचो फिको माना रधे तर तकड़ में रखी छॾियो टेम्प थियो पियो हो बि हमरा आया सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम चयवा अॼु कुंज वारे वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं पियो कयूं आउं हे ताम ठाहींदुसि हे अॼु भला हिन जो हथु ॾिसूं हथु ॾिसूं त छा ॾिसूं गोॾे हेॾो पाणी हुजे चांवरनि में मथे कयनि त मथे सूर निकिरी वञे अहिड़ो भतो अवा हिननि अची हिन सां ठठोली कयूं हिन जो भली अहिड़ी अहिड़ाए कारीगर आहियो त भले ॿियो को सुभाणे रधे आउं कोन रधी वियुसि हाणे न ॻाल्हि बि कोन कई की हाणे भले ॿियो बि मोचड़ा खाए न अवा हुन हरण वारे चयो अची आउं रधींदे त हीअ थो भत रधे रुगो वॾियूं ॻाल्हियूं थो करे बाक़ी माना हिन में सामान को बि कोन्हे ठहियो हिन जो सामान मूं में आहे कोन्हे हाणे हीअ त ख़बर दिलि में अची सुबुह जो तुंहिंजी पवंदी भले सुभाणे तूं वारो वॼाए पहली हिन जेको तो सवेरे सुबुह मां हे हिननि खे जी भाउ अमी वञो घुमण हा आउं ॼाणा मुंहिंजो कमु ॼाणे ते वरी बसर वढिया अथई गे ओ चांवर पाणीअ में रधे वरी बिरयानियूं ठाहे ठोके हिन में माना कमु सॼो तयारु कयो तेसी हमरा ॾिसे त ॿिलीअ ते चढ़ियो बि हमरा अचे भेण हीअ त नई आवाम मूं ॾिठी सलाम वालेकुम वालेकुम सलाम चई भाई केरु मुड़ुस ईअं अची यार मुड़ुस खे तूं छॾे ॾे मूंखे लॻी आहे बुख आउं भत जो मूंखे हिकिड़ो ॿ थां ॾे आउं खियां थो आउं बुखाए लॻियां वरी वञा थो चई ईअं कोन ॾींदो त मुंहिंजा संगती अचनि पोइ ॾींदो अथई चए भई नी संगतनि खे तुंहिंजनि खे छॾे ॾे तूं मूंखे ॾे त आउं खणी त गिरा भत जो ॾेई छॾियां हाणे एतिरो तो रधियो आहे त आउं हलियो वञा चई आउं कोन ॾींदो अथई यार ॿिलीअ त लही ठकाए खणी हुनखे बि हाकी कराए त पेर हुनजा बि कोन झलिया रुगो फाको वञी कई वरी ॿई देगड़ा भताया जेके न बनाया बोड़ मानियूं सभु खणी ॿिलीअ ते थियो रवानो हीअ जे 15-10 मिंटनि खां पुठियां होश में अचे खणी जे खणी ॾिठे त का शइ कान्हे न को भई देगड़ा न को मानियूं न को बोड़ भेण हा टेम चढ़ी वियो हुनजी पक थी यार हुन कूंज वारे जा बि जूता अञा ई हया सची हुन कोन कई अॼु हिन पंहिंजो मूंखे मोचड़ा खाराया हाणे त हिन कचो फिको पार रखियो हाणे हिन पक थी कूंज वारो त फाटंदो न हिन जेको रधे खणी रखिया हा बा सलाम वालेकुम वालेकुम सलाम हाणे जेको हथ पिया धोइजो अॼु बा मानी ढव करे खींदासीं अॼु हिन कारीगर पचाई आहे हीअ त भठा खणी वेठो न निहारूं चुमी हीअ त रुगो हिकिड़ो देगड़ो रखियो आहे पोइ हे बिरयानियूं हे मानियूं बोड़ अलॻि ते थिया से टपड़ विया केॾा हीअ हाणे माठियो वेठो हेठि कंद करे ॿिली हू जेको थो कूंजारो हुन में निहारियो खिले चयो आहे इहो ईअं ई थींदो इहो कहिड़ो बि बीहंदो न ताम जी हिते अहिड़ो थो रधिजे हिन मुल्क में कहिड़ो हिसाबु आहे जी ताम तूं केतिरा बि रधे रख पछाड़ीअ में माना मिलंदो इहो ई भत हिते जेको तो बोलू पहिलवान कन रधे केतिरा बि रखंदे मां रुगो भत कीअं मिलंदो हा सची हू बि नथो करे ठहियो हिन गादो चूं वाड़े वा
गब्बर को गालन करना है मालूम है बतायो मना तुके सुबह छड़ियो नु मुसीबत पानी द तू सुकाइया तेदी हुन वारी विच में गाल के जे पानी अंदर टेम मिले ही कोन तो बाकी हां ही मुंह पुछड़ो करे हुन में नियारे ठयो हुन गाल कोन कई हिन भी कोन कई ए हुन खट वारे वाढे जे जी आऊं रधी ने सुबानी हरी आमी दसी हे रुगो गालियो दा का माणो न रधण अचे त माणू वे न हाण हो केड़ो कारो मु कन ता रधण अचे तो पर असां बिल्लीअ ते माणू चढ़ियो जे सो मारियो वञे चयो जूं भले हाणे कारीगर आहीं तूं रधे रखिजी पोइ हुन ॻाल्हि खे ॾिसण वारी सुभाणे न हिननि जो हाणे इहो बि पादर खाए त पोइ ॻाल्हि थींदी पाचे हाँ भले टियो बि खाए हिकु अहिड़ो थिए हाणे हे जेको तो भोलू पहलवान अॻियां बि वञे वाढो जेको सो वेही रहियो भत ठाहिण हाणे हे ॿई आहिनि अची में कर ख़बर बिल्ली वारी तोखे भत करे अची जोड़ थी हाकी अहिड़ी आई मूंखे ख़बर ई कान्हे हे पाण में ख़बरूं काथे खिलंदा आहिनि भोलू हिननि खे ॻाल्हि ॿुधी न अॼु परे परे पोयां बि अचो त खिलो पिया हिक ॿिए सां ॻाल्हि मसालो छा आहे ची मसाले अॼु तो ख़बर पवंदी जेॾी महिल ॿारहें हलंदा तेॾी महिल ची छा आहे ची हीअं अंबराईंदो आहे ॿिलीअ ते चीते में ताक़त एॾी आहे चढ़ी ॿिलीअ ते ईंदो आहे हाकी हणे खणो त मूं त पेर झले ई कोन असां ताम ठाहिया तरह तरह जा पर ची उहो हड़ ॿिलीअ ते खणी वियो बाक़ी टे में रहियो थोरो पोइ इहो अहिड़ो भत ते रहंदो थी अॼु पादर इहो वाढो बि खाए ॿटा खणी वेठो आहे भले ख़बर हले ची ईअं कोन थींदो वाड़े वा संगत में ॻाल्हि कोन था करे वाढे पाण हली मारायूं हलो त हली ॾिसूं ई बिली वारो करे छा थो हे भॻा थिए अची वेठा हाणे वाढो आहे त सींट पियो हणे पियो त सींट पई वॼे टंग टंग ते चढ़ी पई आहे त मानियूं पियो तयारु करे न दंग कयो तेसी ॾिठे त बिली वारो हमरा हिननि बि ॾिठो हुन बि ॾिठो भॻो अचे सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरु मुड़ुस ईंदी यार मुड़ुस खे छॾे ॾे मूंखे सुहिणा साईं बुख लॻी वेंदी न भत मूंखे ॿ थां ॾेई छॾ तव्हां हली वञो भत ईअं कोन ईंदो मुंहिंजा संगत ईंदा उहो खींदा पोइ असां गॾु वेही खाइजी चई न वेली मूंखे ॾे हे अञा अन में लॻा पिया तेॾी हुननि चयो चई हाणे इहो हिनखे हाकी ठोकींदो अॻे उथियो न त इहा मानी बि वेंदी हली तेसी हिननि खणी वठ कई हुन ॿिली वारे नज़र पियो सो अची भॻो ॿिलीअ ते चढ़ी ॿिलीअ जी भॻी अॻियां हिकिड़ो खूह हुन खूह में लही वई हे बीह रहिया हिननि ॿेलीअ जी मानी खाधी मानी खाई हे जेको सो हाणे हिननि चयो न खूह में लही वई आहे पाणी भरे हाणे जेको तो हीअ वॾो हिननि रसो दुकान तां खयो गिलास भरे ऐं वॾो हुननि हिकिड़ो रसो खयो रसो हुन करकानात खे घुरायूं करकानात जूं पहिरीं ॻाल्हि ॿुधी थी हाणे हसी लहूं था हेठि हीअं न आहे तुंहिंजी निंड वारा 6 महीना अची वञनि तूं न खूह जे कंधीअ ते सुम्ही रहे असांजे अंदरि बलाऊं हुजनि खाई चट करे जॾहिं न केरु ॿार बि न गॾे चई न मुंहिंजा अञा 3 महीना पिया न 3 महीना पूरा थिया चूं भली तो ते भर वधो कोन्हे हाणे तूं सची ॻाल्हि ॿुधाए तोखे चेल में अची रसो ॿधूं था असीं लहूं था हेठि पोइ असांखे छिके कढिजांइ चई छिके कढंदा त मूंखे पहिरीं 20-25 रिढूं ते गॾु करे ॾियो जे मूंखे बुख लॻे त आउं वेठो खियां जे 19-20 मूंखे बुख लॻी त रसो उतां खोले छॾींदो त आउं हलियो ईंदुसि तूं भेण हीउ कमु सुठो कंदो हीउ रसो त खोलियो मुसीबत असीं निकिरंदासीं कीअं न खूह मां हिनखे उहो त रिढनि जो हिकिड़ो धण थो मारे लठियूं हणी हिनजे अॻियां रखी ॾिनो हू त न को जीअरियूं सम्झे न को सवाबु न को मुअल न को जीअरी हुनजे अॻियां ढग लॻो पियो रिढनि जो हुनखे चेल में ॿधऊं रसो जूं लोॾींदासीं असांखे छिके वठिजे चई हा हे यार 2 ॼणा लथा हेठि घुसी वञनि त सुवाह लॻा पिया न बाग़ लॻो पिया जादूअ जे ज़ोर सां नार हले पियो पाणी बाग़ खे अचे पियो कुदरती नार पिया वहनि न को उठ न को का बि चीज न आहे मेवाती रात अंदरि बाग़ में लॻी पई जे महल हिकिड़ो हुननि खे ॾिसण में आयो हा भली महल हिननि खे हिकिड़ो ॾिसण में आयो भोलू पहलवान हिननि खे चयो त हाणे हलंदासीं न महल में का हैराशत हूंदी यार हुन महल खे वेझो जे खणी अचनि त ॾिसनि छा ॾिसनि
शहज़ादी हिकिड़ी हसीन वेठी आहे जंहिंजा सोना वार हुजनि, सोननि वारनि सां हुजे राणी, ऐं देह जेको हुनजे गोॾे ते सिरो रखियो सुतो पियो आहे। हिन जेॾी महिल राणीअ जो हिननि ते नज़र पियो, तेॾी महिल राणीअ जे अखियुनि मां पाणी किरी पियो। राणी हुननि खे इशारो ॾिनो त माठ करे हलिया वञो था इशारे में, हीउ उथंदो तव्हांखे हिते ई ख़तमु करे छॾींदो। हिननि चयो असीं ईअं कोन वेंदासीं, तोखे ॿाहिरि अचिणो पवंदो, जे न आई ईअं त असीं हिते ई बीठा आहियूं, भले उथे। आख़िरकार राणी मजबूर थी हुननि खे इशारा ॾेई ॾेई पर हे कोन विया। हिनखे दिलि में ख़्यालु आयो त हाणे देह सां पई ज़िंदगी करियां, हूअं बि त हिकिड़ो ॾींहुं मूंखे मरणो आहे, पर हो इंसान आहिनि, हुननि खे आउं भॼायां, हुननि खे आउं हाल अहिवाल ॿुधायां, हो त डिॼी भॼी वञनि हलिया, मां हीउ उथंदो त मारे छॾींदुनि, ए त जवान वञनि हलिया। सो उहो वीचारीअ छा कयो, जो गोॾे हेठां हुनखे सिरो ॾेई हरे हरे करे गोॾो कढी ॿाहिरि आई। हिननि खे चई असांजी हीअं भाषाई हुई, ऐं हुन भाषाई धीअ आहियां, इहा भाषाईअ खां ॿाहिरि बि ॾिसी आयो, इहा मुंहिंजे पेट जी हुई, इहा भाषाई सॼी हिन ख़तमु करे छॾी, सभु माण्हू खाई ख़तमु करे छॾई। पोइ आउं हुनखे वणी वई हुयसि, पोइ मूंखे राणी करे विहारे छॾियो आहे। हाणे आउं हुनजी ख़िदमत करियां भई, मूंखे साल थिया न को इंसानु ॾिठे, आउं वरी चवां थी उथंदो तव्हांखे मारे छॾींदो, अवी माठ करे तव्हां भॼी वञो, इहे जुओ ई छॾे वञो। चई भला हिनजो को मारण जो को तौरु तरीक़ो, चई हिनखे अवी तलवार हणंदा ई टुकुर थींदो, वरी हिनजी जान गंढिजी वेंदी, हीउ मरंदो तव्हां खां ईअं कोन। की पोइ आख़िर हिनजो को किथे साह हूंदो, को हिसाबु किताबु। चई हिनजो हिसाबु किताबु हिन बाग़ में वॾी खजी आहे, हुनजे मथे तोतो रखियो आहे पिंजरे में, उहो तोतो वॼे मारियो त हीउ हिते मरी वेंदो, जे न त हीउ ॿिए कहिड़े बि हिसाब तव्हां खां कोन मरंदो, हीउ उथी वियो तव्हांखे ख़तमु करे छॾींदो, ऐं वञो हलिया। हिन राणीअ चयो हाणे तूं छुटी आई, असीं ॼाणूं असांजो कमु ॼाणिया, तूं ई पंहिंजी ड्यूटी संभाल, असीं पंहिंजो कमु करियूं। राणीअ वञी हिनजे माना जोट हेठां विहाणो कढी, जोट ॾिनई ते थी उथलियो सुजाॻ थियो, सूंघे हिनखे चई त राणी मूंखे इंसान जी बू पई अचे, देह चएसि, चई इंसान जी बू पई अचे, आउं औरत आहियां, आउं बि इंसानु आहियां, मुंहिंजी खिख आहे। चई तुंहिंजी इहा खिख ई कोन्हे, अॼु ख़ुदा नथो भुलाए की ॿिए इंसान ई मूंखे हिन बाग़ मां खिख पई अचे। चई केरु बि कोन्हे, आउं आहियां, इहा मुंहिंजे बदन जी खिख आहे, 2 टे ॾींहं वेती कोन आहियां, 2 ॾींहं थी विया आहिनि, 3 ॾींहं, इहे ॻाल्हियूं हणी हणी वरी हिनखे मथे ते खारत कई, खनई वारनि में हथई, देह वरी बि इहे ॻाल्हियूं 2 अखर करे सुम्ही रहियूं। हिननि जवाननि अची हुन खजीअ ॻोल्हियो, ॻोल्हे वञी खजी हिननि हथु कई, खजीअ जे अध ते विया, तेॾी महिल हिनजे साह खे ख़बर पई, तोते खे, तंहिं अची रड़ियूं कयूं, हीउ यार उतां टुप ॾेई उथियो। राणीअ चई अॼु तो मूंसां धोखो कयो आहे, पर पहिरीं इन्हनि जी ख़बर कढां, पोइ तूं अचां थो ॾा। पर हीउ पोइ वञी माना पिंजरे खे वेझो थियो, हीउ भॼी देह भॼी हिननि खे वेझो थियो। हिन तेसी वञी माना देह हुनजा तोते जा खंभ पटिया, हिन जूं टंगूं टुटियूं, खंभ पटईंसि, निड़ी पटईंसि, हुनखे उते टुकुर कंदे आयो, हीउ देह हिते टुकुर थींदे वियो। आख़िरकार हुनखे मारे हे को त लही आया, राणीअ खे जीअं आज़ादु कयूं। राणीअ चयो हाणे हल असां सां गॾु, हाणे त तुंहिंजो केरु आहे, तूं मथे चढ़, पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे, तूं असां वटि रहे न रहे वञे तुंहिंजी मर्ज़ी आहे, पर हल हितां। यार हे आया, हुन छेड़े खे जी हुनखे रसे खे लोॾऊं, करकना ते छिके खणी हिननि खे गॾियो, 4 ॼणा मथे चढ़ी आया। राणी 3 हो यार नारा भोलू, 5 माण्हू मथे चढ़ी आया। आख़िरकार हिन खां पुछो हुनजो इहा भाषा की ख़तमु करे छॾी, पोइ मूंखे हिन जेको तो राणी करे विहारे छॾियो। हाणे इहा भाषाई त असांजी आहे, पर हाणे हिते आवाम हुजे जेका हिनखे वरी बि भाषाईअ खे भाषाई करे न, घर ख़ाली पिया आहिनि, सही सुनथो माना सुञ लॻी पई आहे। भोलू पहलवान न पंहिंजे दोस्तनि खां पुछो, राणीअ खां पुछी, राणी तोखे में असां खां को बि माण्हू पसंदि हुजे, तूं शादी करीं त थी तोता करियूं, हक़ न का, अगरि नथी करीं त तुंहिंजी मर्ज़ी आहे, तूं जेॾां वञे, जिते बि चए उते तोखे अॼु रसायूं। चई ॻाल्हि ॿुधी आहे न, अवां मुंहिंजी जान बचाई आहे, अवी 4 माण्हू आहियो, इंसानु आहियो, आउं बि इंसानु आहियां, जेको मूंसां शादी कंदो आहे हुन सां करण लाइ तयारु आहियां। हिन वरी पंहिंजे दोस्तनि खां पुछो, मुंहिंजी शादी थियल आहे, अवी मुंहिंजा दोस्त आहियो, अवां मां केरु बि करे हिन सां शादी त आउं हुनखे बेशक उहो निकाह नथा विझे, मुंहिंजो को इतराज़ न आहे। सभिनि चयो न, हाणे नया वार सोना आहिनि, शहज़ादी आहे, तूं बि शहज़ादो आहीं, भोलू पहलवान जी ताक़तवार हुई, तूं हुन सां शादी कर।
आख़िरकार हिन जो आउं शादी करियां पर हाणे आउं कहिड़े हिसाब सां मुलऊं किथां आणियूं तेसीं हू करकाना ते वेठो अची हां त जादूगर जी हिकिड़ी माना खट ॾियां थो उॾाम खटोलड़ी तंहिंखे चओ उते हल जिते मुलऊं हुजे हीअ पाणे तोखे उते पुॼाईंदी मुलए खे विहारजी न तॾहिं ते वरी न चई हल उते वरी ठक जी हिते कंदी मुलऊं 5 मिंट में अची वेंदो हीअ का वॾी ॻाल्हि आहे हिनखे यार हुन करकनाथ जेको यार संदसि तो जादूगर हो ठका जादू खणी कराए दफ़ा उॾाम खटोलड़ी थी वई हली ते वेठो हिकिड़ो हमरा से जो उते हल जिते मुलऊं हुजे मुलऊं बि वियो पियो सुबुह जो सवेरे झंगे ख़्याल ते उॾाम खटोलड़ी ठक जी हुन मुल जे अॻियां जी लथी हुन जी वेह त सही हिन ते कंबल ते अची आउं वञा पियो न तकिड़ो ई अची तकिड़ो छा आहे हिते वेह रख करो रखी करो वेठो अची उॾामण लॻी मुलई त हाणे वाऊं खुटी वई मुलई जो भई हाणे मुंहिंजो कमु लॻो पियो वॾो लॻो पियो अची तुंहिंजो कमु वॾो आहे असांखे वॾो कमु आहे उते लहण खां पुठियां पोइ तोखे 2 कलाक छॾींदासीं तूं हल्को थी जी पोइ वरी हुन ॻाल्हि खे ॾिसंदासीं चई वठियो मूंखे केॾा हले चई वठियो तोखे आउं हलां हेॾा नई जाइ ते वरी हिनखे ठक जी कयूं उते लाथऊं मुलए मां कढूं हथ थो त भाॻो के वञी देवीअ जे पासो ॾिनई ठहियो वरी मुलो बि हल्को थियो आयो हिन जी वरी हाणे हिननि जो निकाह पढ़णो आहे भोलू पहलवान जो न राणीअ जो वरी निकाह पढ़ी ठाहे पता जा विराए मुले खे वरी उॾाम खटोले ते विहारियो ठक जी कयईं उते उन जाइ ते जितां हिनखे खयो ई यार पैसा ॾेई मुले मां उते कढई हथ ही त वरी बि वियो हलियो पंहिंजे यारनि ॾांहुं हाणे ॻाल्हि मज़ो ॾिए त अञा टुकड़ो आहे हलायां थी हलायां हाणे भली करकना त हिननि खे चयो त भली ॻाल्हि ॿुधी न हाणे 6 महीना मुंहिंजा थिया पूरा हाणे 6 महीना सुम्हंदुसि पर इन 6 महीननि में अची मूंखे अमी माना उथारण लाइ वॾे वस सां आउं उथंदुसि न त आउं उथंदुसि कोन 6 महीना जे मुंहिंजा पूरा न थिया हिननि जो हाणे कहिड़ो तूं असांजो पाणी पियो वराईं कमांदे जेको तूं सुम्ही रहंदे त बनियूं असांजी सुकी वेंदी हली इहो पियो नी मुल्क पियो नी बसि खाई पी सुम्ही रहे 6 महीना त छा 8 साल सुतो पियो असांजो थोरो थो लाईं जा चई मां हाणे हिकिड़ो कमु आउं तुंहिंजो करे वेंदुसि भोलू पहलवान खे चई तुंहिंजो साह जेको आहे त हिकिड़ी मुंडी वठि उन मुंडीअ में विझी छॾिया उन मुंडीअ खे हिकिड़ो भञण खां बचाइजी हिकिड़ो बाहि खां बचाइजी माना गरमाश खां उन्हनि खे गरमाश बाहि लॻी तोखे तुंहिंजे हीअं खे लॻंदी भञी छॾई त तूं टुटी वेंदे हलियो ॾाढी हिकिड़ी मुंडी वठि उन जे बुड़े में तुंहिंजो साह रखी तोखे बंदि करे ॾियां पर हुन मुंडीअ खे कॾहिं बि पाणीअ थधे में रखिजांइ थधी जाइ ते रखिजांइ हुनखे संभालजांइ पर इहो राज़ तूं राणीअ तुंहिंजीअ खे न ॿुधाइजांइ त हुन मुंडीअ में मुंहिंजो साह आहे तोखे आउं ॾियां पोइ आउं संभालो ॿिनी मुंडी हिननि हथु कई हिकिड़ो बुड़ो हुजे हुन बुड़े में हिन जो साह जादू जे ज़ोर सां हिन बंदि कयो हिन हुन मुंडीअ में हणी उहा संदूक हिकिड़ी नंढड़ी वाढे ठाहे ॾिनी त हुन संदूक में रखी आहे उहा हिन कबट में रखी छॾी करकनाथ जेको सोतो हुते दरवाज़े ते महल जे अॻियां ई सुम्ही रहियो हाणे अहिड़ो सुतो पियो आहे जो माण्हू त ईंदो ई कोन महल खे वेझो जो वञो हुन ते नज़र पवंदो त इहो फाटी वेंदो हाणे सुतो पिया हे यार घुमे फिरियो अचनि सुबुह सवेरे ई उथे त भोलू पहलवान हुन मुंडीअ खे ॾिसियो ठाहियो हुनखे पाणीअ सां धोयो वरी हुन संदूक में विझो राणीअ चई संभाले रखिजांइ औरत तोखे ख़बर आहे त ज़िद ते चढ़े त पोइ उहो पंहिंजो माना ज़िद पूरो न करे त पोइ उहा सवाल ई पैदा न उहा ज़रूरु ज़िद ते चढ़ंदी त पंहिंजो ज़िद पूरो कंदी औरत खे इहो ई ख़्यालु अची वियो त हिन मुंडीअ खे एतिरो ॾिसे थो हिन में को राज़ आहे जेको मूंखे ई ॿुधाए न सा माना रोज़ हिन खां पुछंदी भोलू पहलवान खां तूं मूंसां कूड़ करीं थो हिन मुंडी एॾी क़ीमती बि कोन्हे पोइ हुन में कहिड़ो हिसाबु आहे जेको तूं सुबुह शाम हिनखे माना ॾिसे थो हिनखे पाणीअ में हणे तूं मूंसां माना सचो कोन्हे ईअं मूंसां तुंहिंजी मोहबत कोन्हे मूंसां तुंहिंजो हीउ कोन्हे हू कोन्हे आख़िरकार भोलू पहलवान हिनखे चयो की ॻाल्हि ॿुधी थी हिन मुंडीअ में मुंहिंजो आहे साह हीअ मुंडी कॾहिं बि बाहि खे वेझो न रखिजांइ काड़े में न रखिजांइ काड़ो इलाही ॾिसे त आउं किथे बि हुजां त हिन मुंडीअ गॾी हिकिड़ी थधो घड़ो हुजे पाणीअ जो दिलो उन में विझो छॾी थी वञे त ॿियो कोन मुंहिंजे जिस्म ते गर्मी कोन चढ़ंदी ऐं किथे बि काड़े में हूंदुसि त मुंहिंजो थकु मूंखे घटि थींदो ई मूंखे जेको थधाण लॻंदी बुत खे इहो कमु कंदी वञे न मुंहिंजो साह पीला छॾ न वठि हुनखे यार हे रोज़ दरिया ते वेंदा हुआ वेचण राणीअ ई भोलू पहलवान ख़ुदा ई कुदरत न राणीअ जा वार सोना हूंदा हुआ उहो किरियो के मच्छीअ जे पेट में अची वियो
मच्छी आहे वञी 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 के मुल्क ते निकिती उते हिकिड़ो मारी हुजे तंहिं इहो रछ रछ ई त यार मच्छी वञी हुन रछ में फाथी। हाणे इहो मुंहिंजे हिसाब में टुकड़ो ॿी कंहिं ॻाल्हि जो आहे पर आहे हिन में ॻंढियल मूं ईअं ई ॿुधी आहे। भली हू वञी हुन रछ में वञी मच्छी फाथी, मच्छी जो कलर जेको थी वियो त सॼो सोनारो थी वियो। हुन मला जॾहिं मारी तॾहिं हुन मला ॾिठो त आऊं जे बोड़ रधे खींदुसि त माना मुंहिंजो अटो कोन थींदो। हाणे छो न एॾी मच्छी सुहिणी आहे वञी हिनखे भाषा खे ॾियां त भाषा हिन जा 5 रुपया मूंखे वधीक ॾींदो। सो यार मच्छी खणी अची भाषा खे ॾिनई। भाषा जेका त उहा मच्छी हुनखे वणी 5 रुपए जी जॻह ते हुनखे 10 रुपया ॾिनई। बचाया अब हाणे सिगरेट ॾे पोइ सुबुह तूं वरी फारूका वठिजी ॿ करे। हा सिगरेट बुखाए ॾे जा ईअं ॾे। हा सिगरेट वठणी परे हाणे दिमाग़ ॻरो थी वियो आहे। ॻाल्हि कहिड़ी मगज़ ई कयो हाणे अॻिते कोन थो वञे। सिगरेट बुखायूं हेॾा मूंखे रे बुखायूं त पाणी पूरो ॾे ॾा पाणी भरे अचिजे हिन करे ॻाल्हि करियां ई कोन। हाणे मगज़ ते वज़न थी वियो इलाही ॻाल्हियूं इलाही थी अचनि हाणे कोन सम्झ आलू तो अलॻि वधीक ॾिजे यार ॻाल्हि आहे वॾी भई मुंहिंजी ॿुधल ईअं पोइ ॻाल्हि अलाए केतिरी आहे पर मुंहिंजी ईअं ॿुधल आहे हो के ज़माने में मूं ॿुधी आहे। हिकिड़ी ॻाल्हि में तूं 3-4 ॻाल्हियूं कढे मूं ईअं ई ॿुधी आहे न तो ॿुधी आहे पोइ ॻाल्हियूं त हाणे हुन में ॻाल्हि ॻाल्हि में अलाए केतिरियूं निकिरनि थियूं। पोइ चओ त हिते कटे छॾियां ये तुझे बदला थी हलाई 10-15 मिनट ही हूंदी भई हा हाणे कमु थोरो आहे भाई हाणे जेको त इहा मच्छी वई भाषा जे घर भाषा जो पुटु हुजे काणू सो बि पींघे में बि लुॾियो नज़र रोज़ मुंहं खे पूरो सूरो बानीअ खे अची मच्छी मिली यार बानीअ वई उहा मच्छी वधी बानीअ वधी त हुनखे वार सोनू ॾिसण में आयो त उहा जेका हाणे भाषाउनि जे घरनि में रही था त सोन सुञाणे ते वार सुञातो त सोनू आहे ते वराए खणी पेर हेठि रखियो त हू काणू जेको वेठो आहे न उनजो को नज़र पइजी वियो त न पेर हेठि का शइ रखी आहे पोइ जी हुतां झड़प ॾेई उथियो हुनखे चई पेर हेठि छा रखियो नी चई कुझु कोन्हे चई परे थी पेर परे कर पेर खणी परे करे त हुनजो वार जेको ठूठी हिकिड़ो पियो हिन वार धोई ॾिठो त भेण सोनू वार आहे सो उन महिल मिटी अॻे गोरो हो इलाही वरी मिटी जो मण खण मथे में विझी हिकिड़ी घोड़ा फ्रेंड्स आयो घर में जीअं हेॾो सारो मुड़ुस ई तुंहिंजी रुगो हीअ लॻी वई अची ऐं शादी कंदुसि त हिन वार वारीअ त कंदुसि ॿी मूंखे खपे ई न अब हाणे हीअ वार वारी सोननि वारनि वारी ख़बर कहिड़े मुल्क जी आहे किथे आई त मच्छी जे पेट मां निकितो चई शादी कंदुसि त हिन सां कंदुसि न त ॿिए सां कंदुसि ई कोन। भाषा जो पुटु हिकिड़ो भाषा वधीरनि खे डोड़ायो थे वधी रही आहे त डोड़ी 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 हाणे उन मुल्क जो न हुजे भाषा न हुजे उन मुल्क में माण्हू न को छेड़ू हुनखे ॾस बि केरु ॾे त को सोननि वारनि वारी राणी हेॾां आहे हे माना थक थी विया ही जेको सो माना मुंहं ते चढ़ियो पियो आहे त हिकिड़ो मलू अॻियो ॿियो यको यारहें ते मुंहुं रखियो हाणे हिन मां घर वारा जेके से बि बेदार थी पिया पुटु माइटनि जो हिकिड़ो काणू धूती हिकिड़ी हुजे तंहिं इहा ॻाल्हि ॿुधी त फलाणे भाषा जो पुटु जेको काणू भाषा जो ज़िद करे वेठो सोननि वारनि वारीअ ते हुन शर्त रखी आहे त जेको बि इहा मूंखे ॻोल्हे ॾींदो त जेतिरा पैसा चूंदी ओतिरा आउं ॾींदुसि यार माई न त मुल्क फिटाया हूअ त हुजे करकना त 7 राज अॻे फिटाए वेठी हुजे पोड़ी हिकिड़ी झूर हुजे तंहिंखे भई ख़बर तंहिं बधो संदरो अची इहा राणी ॻोल्हणु कमु मुंहिंजो ठक जी कयईं हुन काणे भाषा वारी जी ॻाल्हि ॿुधी अथई मच्छीअ पेट मां इहे वार मिलियो आहे त पोइ इहे कंहिं हूंदी कंहिं दरिया जे कंधीअ ते माईअ खे त अकुल यकदमि अची वेंदो न किथां बि ईंदी पर इहे मुड़ुसु पुछंदो त केॾां वई अचूं अमारा वई हुई अचे भले दोस्त वठां पर डायरेक्ट हुनखे ॿुधाए छो माना इहा ॻाल्हि मुंहिंजी कन करे छॾ पर ॿी बि ॻाल्हि हुजे न घर जो कहिड़ो बि मसइलो
माई तो के ढारे कूड़ हणंदी पाण मर्द हणण में थोरो सोचे पोइ हणंदासीं न माई ढारे कहिड़ो अखर कढी छॾींदी उन टाइम ते भर वक़्तु तूं चुंदे माना सच पई ॻाल्हाए त औरत खे अकुल यकदमि ईंदो आहे इहा ॻाल्हि हक़ीक़त तोखे ॿुधायां भले ही जेको सो माईअ जे चकर में चढ़ी वियो माईअ बि हुनखे सही चयो हुनखे मगज़ में ॻाल्हि विहारे चई हाणे हीअं कर ॿ मूंखे घोड़ा बि ठाराए ॾे लांचूं ठाराए ॾे ॿ मूंखे नावखा ॾे पर जिते आऊं चवां न उते माना बीहण हिननि खे पवंदो ऑर्डर मुंहिंजे में हुजनि 12 महीननि जो मूंखे राशन चाढ़े ॾे यार 12 महीननि जो काणे हिनखे राशन चाढ़े ॾिनूं अछे ॻाढ़े हिनखे 2 घोड़ा बि भरे ॾिनई 2 के माण्हू ॾिनई मज़ूर 2 हिनखे नावखा हलाइण वारा ॾिनई हाणे भई पोड़ी चढ़ी उन्हनि में हाणे राणी ॻोल्हण पई वञे अकले काए हर ॻोठ ॾिसे उते माना घोराबंदी नातारी करायो न ॻोठ में लयो वञे चूड़ियूं फणियूं सगियूं इहे खणियो बहानू करियो घर घर मां माना पिनियूं सुनियूं हेॾां होॾां लोणा हणियो उते पुछा गाछा करियो 2 ॾींहं 3 ॾींहं रहे वास्तो करियो वरियो पुछे सोननि वारी का छोकिरी वोकिरी न मुल्क में का ॾिठाम का ॿुधाम उन असां न का ॾिठी न का ॿुधी यार उहो बादशाही छॾे वरियो ॿी बादशाही उठनि मथे उतारा घोड़नि मथे घर उन्हारी ॻाल्हि त वरियो बि अकिलियो कायो अचो का मंज़िल कढनि ते हलंदे हलंदे यार 6 महीना गुज़री विया आख़िरकार हकिले काए इन शहर जे वेझो आया हिते जी न नातारी करे छॾी राति जो ई सुम्ही रहिया सुबुह सवेरे पोड़ी हिननि खे चयो त मूंखे न कंधीअ ते लाहियो त आऊं इहो ॻोठु ॾिसां हाणे जेका होॾ हणी उतां निकिती आहे हाणे जॾहिं खाली वञे त काणू दे थो विझे त पिञ हाणे इहा ॻाल्हि लथी त सुबुह सवेरे बसि सॻियूं फणियूं खणी अञा लथी राणीअ जो टे हूंदो सिॼ उभरंदो त हुन दरिया ॾांहुं वेठी निहारींदी थधो वाह पियो लॻंदो साहब दरी खोले खणी ॾिसे त सिॼ मस कनी कढी हुन दहे ते सोना वार ते हीअं आरसियां खे ॿरिया पियो चमको पियो हयूं हिन जो नज़र पियो हुन सोननि वारनि ते तेॾी महिल राणीअ हिनखे पक जी धूतीअ जी हाणे माना कमु थियो हीअ हिते ई आहे हिन हुन घोराबन वारनि खे चयो जी हाणे माठ करे मानी बानी खायो ख़ुशि थियो माना वेठा जो हाणे पाण पंहिंजे मुल्क ते हलंदासीं ॾींहंनि ॿाटनि में आऊं ईंदी हुअसि कोन पर जॾहिं आऊं खे इशारो करियां त माना देरि न कजो घोराब यकदमि कंधीअ ते पालाए वठिजो यकदमि माना हुन छोकिरीअ खे खणी वठिजो छोकिरी इहा ई आहे जेका इहा महल में निहारे पई घोराब त वञी ॿाहिरि बीह रहिया हीअ हुतां फिरी आई की कुनड़ा कुपड़ा को वठे थो को सगियूं को फणियूं को फलाणो ढींगड़ो हिन ओचितो हुन पोड़ीअ ॾिठो चई मासी तूं हुन पासा चढ़ी अची चई अमां आऊं हुन पासा अचां थी घटी किथां अची हुन पासा फिरी अचे करकना ते सुतो पियो हुजे पोड़ीअ जो उन ते नज़र पियो त हेठियूं हेठि मथियूं मथे हा उतां रियूं करे भॻी धरी अची अमां उहो अलाए कहिड़ी भला सुती पई आहे मूंखे डपु थो थिए हिन जो मुंहुं ॾिसण खां चई इहो सुतो पियो 6 महीननि लाइ हिन मथां तूं ओरां खे हली अच लतोड़े हली अचे त इहो उथंदो कोन तूं हली अच ख़ैर हीअ राणी लही वई हेठि हिनखे वठी आई हाणे हीअ राणीअ खे जूयूं पई कढे हिन अॻियां पुठियां पई थिए शाम जो टाइम थियो भोलू पहलवान हिन जा दोस्त इहे आया ॾिसण वेही न भैया पोड़ी वेठी आहे सलाम वालेकुम सलाम राति थी राणीअ पुछे जी कर ख़बर हीअ धोती तोखे कीअं मिली आहे हीअ त वॾी चालाक थी ॾिसिजे हिन ॻाल्हाइण ॿोलाइण मां हीअ तुंहिंजो सिर न विञाए की न हुन वेचारी केर ई कोन्हे उहा निंधण की आहे रोए पई मानीअ टुकर लाइ जॾहिं आउं सकां पई इहो पिना खिया हाणे आउं अकेली आहियां ॿियो कोन्हे इहो मूंसां वेठी त कचारी करे आउं हुन चकर बकर में अहिड़ी उहा ॻाल्हि करे ई कान थी की करे कोन थी पर ख़्यालु कजे ई हिनजो भाषा जेको त सुबुह सवेरे मुंडी ॾिठी वरी धोतई उहे जेका कुटण हुई सही वेठे ॾिठो पोड़ीअ हीअ निकितो हुन खां पुछई चई अमां तूं मुंहिंजी धीउ आई तुंहिंजो केरु कोन्हे मूंखे हाणे रहणो आहे हिन घर में हाणे मुंडीअ धुअण करण हिन में छा आहे कहिड़ो हिसाबु किताबु आहे राणीअ ठोके हिनखे ॻाल्हि ॿुधाई छॾी त इन में जेको तो मुंहिंजो हीउ मुड़ुसु आहे हिन जो साह ते पेल आहे हिन में बंदि थियल आहे हिन ॿुड़े में अगरि हीअ टुटी वेंदी या बाहि में पवंदी त माना हुनखे उते बाहि लॻी वेंदी हली उते मरी वेंदी हिन इहा बि ॻाल्हि कई पकी
हिनखे ईअं चवंदी अमां हल तलू हली दरिया त वेंची अचूं हेॾां होॾां, उहो चवंदी न आऊं कान थी हलां। आख़िरकार 2 ॾींहं 4 ॾींहं गुज़रिया, हुनखे बनाई चवण मां नानी सुभाणे पाण हलंदासीं दरिया ते वेंचण, रोज़ थी तूं मूंखे चवे सुभाणे हलंदासीं। हिन छा कयो जो सिजु लहण वारो टेम थियो, ॿाहिरि निकिती त छेणा काठियूं ॿाठियूं सभु मेड़े आई ते घर में हिकिड़े में ॿारे धुई ऐं हीअ हली वई हिनखे वठी दरिया ते हक लॻी गोराबार वारनि खे। गोराबार आया यार ॿधी छोकिरीअ गोराबनि में आयूं, हीअ भॻी ते छा कयो ॾिठे न को ही हुजे धंधा, न कोई वरी हिन ई करे ॻोल्हा छा दौड़ी आई धुई त अॻे महल में ॿारे वई वराए यार संदूक सूधी वियो, मुंडी उछलई हुन में, मुंडी उछलई उन में त अञा संदूक सड़ी पिए त हुनखे उते ई ख़बर पई वई हली त अॼु मुंहिंजो साह माना के माण्हूअ इहा ई धूती माना करियो वञे कान का मल ते यारनि खे ॿुधायो चई हाणे मुंहुं में हलणु हुजे या न हुजे, हाणे भॼो घर पंहिंजे खे बाहि लॻी वई हली आहे। मुंहिंजे सम्झ में ईअं मूंखे हीअं की बाहि पई लॻे, राणी बि वई हली पर हाणे वधी वई, मुंडी बचायो त मुंहिंजो साह बचे यार। ओ भॻा वठी ही त विच में किरी पियो घस में अचनि खणी त वाके संदूक हाणे सड़ी वई आहे, हाणे मुंडी बि पई कारी थी। तिन डोरी मुंडीअ जी कढी, तिन वरी थधे पाणीअ में विधो मुंडीअ खे, ज़ंग लाथऊं अछो कयूं, भोलू पहलवान खे साह पियो, वापसि आयो हुनखे ॿुधायूं त भई हीअ हक़ीक़त आहे, हिते हीअं सड़ियो पियो, न को गोरा बि बीठा हुआ 12 उहे आहिनि, न को उहो पोड़ी आहे, न को राणी आहे। हिननि पेर खयो त पेर दरिया ते लॻो पियो। हाणे यार दरिया ते त पेर लॻो पियो आहे, पर हाणे कहिड़ी ख़बर आहे त राणी वई कहिड़े दिस ते, राणीअ सांधियो हुजे। उन तोते हिनखे चयो भोलू पहलवान खे, चई यार हाणे ॻाल्हि ॿुधी अथई, जे मूंखे तूं छॾीअ त मूंखे दाणू पाणी खीअण वरी हराम आहे। आउं वञी राणीअ खे ॻोल्हियां, जेकॾहिं मिली त ईंदुसि वापसि, जे न मिली त मुंहिंजो बि 2 महीना 4 महीना इंतज़ारु कॼी पोइ तूं सम्झी वई त राणी वई। यार तोते मां हिननि कढिया हथ, दाणू पाणी खाराए, अन्न पाणी खाई, उतां हुन वाइदो कयो तोते तव्हां वरी रस्ते में न थींदो जेकी न राणी ॻोल्हियो, मरी वेस हलियो त पोइ मयार न कजो। सो यार उॾामंदे उहो उतां निकितो, छॾ हिनखे वठ हुनखे राणीअ खे गोराबन वारे खे, तंहिं धूतीअ ठक जी उते कयो अथई दुहिलनि सरनाइन सां काणू जेको तो चश्मो विझी अची दरिया जी कंधीअ ते वेठो। हाणे राणी लथी आहे, राणी रुअण पूरी, हू अदा इश्क में अंधो, अधी ख़बर कोन्हे अदा इश्क में अंधो। पहिरीं हाणे खणी आया गाए वॼाए राणीअ जे घर, राणीअ हिनखे चयो अची बादशाह सलामत ॻाल्हि ॿुधी थी, आउं तोता निकाह कंदी हुअसि, हाणे आई आहियां तुंहिंजे कौदे में, तुंहिंजे भाषाईअ में, पर जिन जा मरियो वञनि सिर्फ़ु 6 महीना 12 महीना उहे बि वीहनि थी। मूंखे 4 महीना मूंखे इजाज़त ॾे, बाक़ी अॼु जो अॼु आउं तोसां शादी कोन कंदी हुअसि, पर 4 महीना मूंखे इजाज़त ॾे। हीउ जेको वॾो बाग़ आहे तुंहिंजो को आहे? चई हा। चई उहो बाग़ जेको आहे ते माली जेके बि आहिनि तिन खे माना उतां हकिले छॾ त वञनि हलिया। आउं उन बाग़ में मूंखे घर ठाराए ॾे रातो राति, आउं उन बाग़ में रहंदी हुअसि, सिर्फ़ु ॾींहं जो अधु कलाक तोसां कचारी कंदी हुअसि, बाक़ी बाग़ में जेके मेवात आहे ॿियो पखी पुखण खाए पियो, माना हुनखे हकलण वारो को बि अहिड़ो माली वाली न हुजे हुननि खे हकले न, भले पिया खीन। 4 महीना पूरा थींदा आउं तोसां निकाह कंदी त पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे, तूं ॼाण तुंहिंजो बाग़ ॼाणे। रोज़ मूंखे ॿोरी अन्न जी खपे पखियुनि लाइ, उहा आउं पखियुनि खे ॾींदी इहो आउं ख़ैरु कढंदी हुअसि। इहे 4 महीना हिन पहिरीं 4 महीना सब्र कयो, वाइदो कई। हिन यार माली बाली उतां ढोड़ाए छॾिया। उते हिकिड़ी राणीअ सां गॾु उहा धूती, हिकिड़ी वधी रही धीअ, हिकिड़ी भाषाई धीअ, उहे हुन महल में हिन सां रहियूं पियूं हुजनि। हिन जी ड्यूटी इहा हुजे सुबुह जो सवेरे उथियो बीहंदी हुजे पखियुनि खे भई अन्न ॾे, जेसी वञी ॿोरी खुटे सिॼ वञी लहे, पखी पिया चुगनि। हिनखे ॿियो आसिरो कोन, हुनखे इहो ई आसिरो त कॾहिं न कॾहिं मुंहिंजो तोतो हुते ज़रूरु ईंदो, बाक़ी ॿियनि खे त ख़बर कोन पवंदी त आउं केॾां वई हुअसि। पोइ यार हिन ई इंतज़ार में हकलींदे काईंदे 2 महीना खनि हिन ॻाल्हि खे गुज़री आहे। छॾ हिनखे, वठो न तोते खे। तोतो यार उॾामंदे आख़िर उनजा बि पर खुशी हलिया। हाणे हू जेको आहे अन्न पाणीअ जो कसम खणी आयो, जेसी न राणी ॻोल्हे हथु कंदुसि तेसी कोन खींदुसि। सो हाणे बेदार थी फना थी, सिॼ लहण जो टेम थियो, अची किथे वण ते किरियो आहे, तुंहिंजे भड़कियूं वेठो ॾे, पर माना हुन वण ते चढ़ी मिड़ई किथे थोड़ ते वेही रहियो आहे।
तेदी बिलो अची लॻो हुन पोयां या का ॿी का चीज़ हुई हिनखे ते खाधई तेसी अची तोतो ऐं हिकिड़ी मैना अची वेठा पाण में तिनखे हिन आवाज़ ॾिनो चई यार मूंखे बि वठी न वण ते मथे टारीअ ते विहारियो मुंहिंजे परनि में दम कोन्हे हाणे पर मुंहिंजा खुसी आहिनि उॾामी उॾामी हिनखे छॾे ॾींहं त मैना हिनखे चयो ची ईअं कोन थींदो पंहिंजे ज़ात वारो आहे बाक़ी चए पियो पाण ते मथे पाण सां गॾु विहारींदा न कचारी करींदा अलाए किथे इहो बि मुसाफ़िर आहे ख़बरूं चारूं कुझु पाण करियूं कुझु पाखे ॿुधाए राति जा 4 पार गुज़री वञनि सुबुह जो सवेरे वरी पाण पंहिंजे कम सां हलिया हलंदासीं हीउ ॼाणे न इहो कमु ॼाणे आख़िरकार हिनखे चूंब में वठी पाण सां गॾु विहारऊं हिन खां हाल वाल वरितऊं चूं हीअं आऊं जेको राणीअ ॻोल्हियां पियो चूं यार राणी त एॾा हिकिड़ी आहे जेका ख़ैर ख़ैरिया जूं करे थी मेवा तूं अन्न ॾे भई सोना वारो त उनजा भई चई यार उनजा न त उन राणीअ जो त घोरो आहियां उहो बाग़ किथे आहे चई उन बाग़ ते असीं रोज़ु वेंदा आहियूं मेवात बेवात खींदा आहियूं उते न को केरु असांखे हकले न को चए राणी अन्न उछलींदी आहे ॿिया पखी बि खींदा आहिनि हेॾां होॾां माना मज़ा लॻा पिया चई पोइ महिरबानी मां पुॼे सुबुह जो मूंखे चूंबनि में विझी खणी हलो हाणे मूं में हलण जो दम कोन्हे तोते सुबुह खां सवेरे चयो चई छॾ मढो वारीअ में हाणे हिन जा पर आहिनि कोन हिन केरु थो गेले छो त संगतियाणी वरी ॿिए जे करे माण्हूअ सां ॻाल्हाईंदी त माण्हूअ खे कावड़ लॻंदी न वरी न रो त उहा मादी हुई ते हुन ते रहम पे कयो त हुनखे वरी उन ॻाल्हि सां कावड़ ते लॻी हाणे हू हुनखे चयो छॾ हिनखे आख़िरकार मैना चयो चई ॻाल्हि ॿुधी अथई वरतल तुंहिंजी आऊं कोन आहियां तोखे वञिणो आहे त वञ हलियो आऊं हिनखे चूंबनि में विझी खणी खणी हुते पुॼाईंदी तोखे वञे थो त भले वञे जे न त हिनखे मूंसां गॾु खण हिनखे हुन बाग़ में पुॼाए हिन ॾिठो जे यार हाणे तूं हथ कढिया त इहा संगतियाणी मुहारी मूंखां वई पोइ हिनजे चकर में मथां चढ़ी वञे थी हाणे दिलि बेईमान आख़िर हुनजे चवणु हिनखे करिणो पइजी वियो आशिक़ मजबूर आहे विधाईं त चूंब में विझी खणी खयों त ॿिन्ही ॼणनि छिके अची हुन वण ते विहारऊंसि वण ते वेठो हिन निहारियो त राणी वेठी आहे हिनखे अखियुनि मां पाणी किरी पियो हिन वण तां भड़की त ॾिनई त भड़की ॾेई सघियो कोन हीअ ईअं टुप ॾिनई त फाको अची कई राणी परियां मां वेठी हुई परियो वण तां पर किरियो अची त राणीअ ॾिठो त फाको थियो का शीअ किरी आहे जेगणी निहारे त तोतो हीअ हाणे राणीअ खे वेझो थींदो अचे राणी असोद में हिनखे सुञाणई कोन पखी सभु इंसान खां परे भॼंदा नी हीअ मूंखे वेझो थींदो अचे आख़िरकार वेझो आयो त हिनखे अखियुनि मां पाणी पियो किरियो हिन बि राणीअ में निहारियो न हिते राणी हिन जो नालो वरितो अची तूं तोतो उहो त कोन ईअं भोलू पहलवान वारो हुते मुंहिंजो काशिद त हीउ वेझो थियो तेसीं वञी राणी हिनखे झोल में खयो जी तुंहिंजा अहिड़ा हाल थी विया जी मुंहिंजा अहिड़ा हाल थिया आहिनि तोखे ॻोल्हींदे ॻोल्हींदे मूं भोलू पहलवान त कसम खयो मूंखे 2 महीना थिया आहिनि माना न खाधो न पीतो इहो उॾामंदे उॾामंदे इहे पर बि ख़ुशी हलिया सादा सामान मूं वारा सभु बदिली आहिनि हाणे मूं तोखे ॾिठो आहे हाणे मुंहिंजो कसम पूरो थियो हाणे मूंखे खाराए पिया न मुंहिंजा पर मोरनि तव्हां वरी उॾामण अहिड़ो थिया उते पुॼां हुनखे ॿुधायां राणी जेको त हाणे हिनखे मेवातूं पई खाराए हेॾां होॾां हिनखे तयारु कई 10-15 ॾींहं हिनखे लॻी आहे पर बर फुटी हिनजा सर पर थिया राणी हिननि खे चयो हाणे बाक़ी शादीअ में महीनो ॾेढ आहे भोलू पहलवान खे चयो त रसण वणी त रसी वञिजे भला न त पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे आऊं बेवस आहियां यार चिठी लिखी हिनजे पेर में ॿधई तोते चुमी ॾेई मोकिलाए हिनखे खणी उॾाई यार अकेले का हाणे पहिरीं त ई रुलंदे आयो हाणे त हिनजो थियो सिधो पंधु तंहिं ठक जी कयो हुते उते जी हुन कयो भई हाणे हिन ॾिठो त इहा वॾी मंज़िल आहे हिननि खे ॿुधाई 10-15 ॾींहं मूंखे उॾामण में लॻा आहिनि हाणे अमी हुते कीअं रखंदा चयो मां हाणे उथारियो न करकनाथ खे लठियूं मथां पाणी ॿिया टिया हाणे ई उथे जा आख़िरकार भोलू पहलवान खे लॻी भाई जी ईअं ई कोन उथंदो हिन ते काठ विझो काठ विझी हिन ते घासलेट विझी पोइ ॾियो त भाई पोइ उथियो त उथियो न उथियो त भले सॼो सड़ी वञे हाणे हिनारे यारी आहे मोड़ ॿधा थी हवा हे किन किचिरो मेड़े कपा ई हू सभु विझी हिन ते वॾो हिकिड़ो ढग ठाहे आंट किचिरे जो मथां घासलेट हारियो ॾींदा भाई यार जेके भाई लॻी त पोयां जंहिंजे पोयां भाई तुंहिंजो आसरो ई लाहे न भाई जेॾी महिल लॻी निंड कहिड़ी वेंदी पिटी भाई जेॾी महिल हिनखे अची ॾिनो हिनखे अची लॻी वठी खणी ईअं राड़ करे बोलण त अधु आसमान सूधो यको हाली त हलियो वियो
मथा थिए जी लॻो जी भया सरता मुंहिंजो विञायो आहे ख़बर आहे 6 महीना सुम्हंदो जी 6 महीना सुम्हंदो उहो पिड़े वारी राणी वई हली हिन जा हे हाल थी असांजूं हिते ॾाढियूं वधी वयूं आहिनि सोचे सोचे तूं ईअं त जेको आराम में पियो जी पोइ हाणे करणो छा आहे जी करणो छा आहे हाणे असांखे पुॼणो आहे इहा वॾी मंज़िल लॻी पई कीअं थी पुॼूं हे उॾाम खटोली थिए त वई ॻाल्हि ख़तमु थी चई हाणे हिन करे तोते खे चयो त अॻियां उॾामे जिते थके उते मुंहिंजे मगज़ ते वेह मूंखे रुगो धस ॾसे अमीर रुगो कननि में मूंखे ॾाढा हथ विझो जे कननि मां हथु निकिरी वियो त चई उन ई पछाड़ीअ मिटी बि हथ कान ईंदी हा हॾ त गुॾ त वञी परे थी त हाणे चवां मूंखे उथारियो हाणे रुगो ॾाढा मुंहिंजे कननि में हथ ॾाढा विझो रसा ॿधो मुंहिंजे ॻिचीअ में चेल में पाण खे ॾाढो ॿधो पोइ जॾहिं चओ तेॾां सेकनि में पुॼायो न 15 ॾींहं महीनो अञा वॾी ॻाल्हि आहे यार हिननि वराए खणी रसा बसा बसा डप में सभु चई कननि में रुगो हथ ॾाढा विझिजो हथ निकितो न उहो न सारजो त वरी को धंधा थींदो हिननि ॿेली वेंदा तोते चयो तूं जा उॾाम जिते थकियो त मुंहिंजे माना मथे ते वेहिजी मूंखे रुगो ॾिसजी हेॾां हलणो आहे यार हिननि ठक वञी कयो बसि हे ॾाढा थी वेठा ही वठी खणी उॾाणूं करकनाथ हे हिन कननि में ॾाढा झले वेही रहिया पहली ठक वञी हुन बादशाहीअ खे ओॾो वञी झंग हिकिड़ो ॾिठो हुन झंग में वञी हे लथा तोते चयो हाणे तूं वञ राणीअ रा ॿुधाई त हमरा पुॼी विया तोते ठक जी कयो भली हिननि खे जेको तूं चई हमरा पुॼी विया हिन लाइ हुननि चयो हाणे राणीअ चयो तूं हाणे जेको तूं अध त ॿध त छॾे ॾे तोखे हाणे जेको करमेट करणो हुजे हिननि सां मल सां कर ऐं हलंदासीं पंहिंजे मुल्क राणीअ हिन चिठीअ में इहो लिखियो त हिकिड़ी बादशाही धीअ हुजे या ॿ हुजनि ऐं वज़ीर जी धीअ ॿ हुजनि मुंहिंजा दोस्त आहिनि कुंवारा हाणे हिननि जूं मूंखे शादियूं कराइणियूं आहिनि वाढयूं 3 छोकिरियूं चौथी तूं 5 उहा पोड़ी चई उहा वरी करकनाथ खे निकाह विझी ॾींदासीं इहे 5 हुजनि अब हाणे जेको राणीअ हिनखे जेॾी महिल काणे खे चयो आउं तो त निकाह थी करियां तेॾी महिल हुन धुइल धमाल वॼी हलिया त ख़बर आहे त पंडरूं कुसी वयूं हलियूं सुथण में पूरो न थिए हुन हिकदमि ऐलान करे छॾियो वाह सुभाणे शादी आहे अब ॾींहं पूरा थिया माना टाइम थियो हिन जेको तो छा कयो जो चई ॿी मूंखे केर बि न खपे हिकिड़ी माना मूंखे खपे नानी जेका मूंखे हुतां वठी आई आहे मुंहिंजी माउ ऐं हिकिड़ी वज़ीर जी धीअ 2 बादशाही धीअरूं इहे 3-4 माण्हू मोट रहनि भई ॿियनि माण्हुनि जो जे आया आहिनि त काणे खे चई पोइ तुंहिंजे लाइ सुठो कोन थींदो ऐं निकाह कोन विझंदी हुअसि राति जो 12 बजे सूदी 1 बजे सूदी इहे हुजनि निकाह टाइम खां पुठियां माना आउं हलंदी तेसीं इहे हुजनि ॿियो मूंॾा न केर बि न अचे ॻाइण वॼाइण हेॾा वञी पंहिंजे मूं करियो हिननि वञी ॻाइण वॼाइण पंहिंजे मूं कया हीअ जंहिं हुन में कोठीअ में वेठल हुआ न करकनाथ खे उतां ऑडर हुननि कयो यारनि तोते वञी ॿुधाए त इन कोठीअ में बंदि आहिनि सभु करकनाथ उतां ई माना त हुनखे जादू जे ज़ोर ते तिरीअ ते खणी रखियो हुन जॻह खे हुननि खे जीअं मां ॾाढो झलियो कननि में वरी हलूं था पंहिंजे मुल्क ते पोइ उते फ़ैसिला थींदा उते हे माना उते ई रातो राति खणी उॾाणा उहा जॻह ई कान हुई ठक जी कयो हुन पंहिंजी जॻह ते पोड़ी ऐं उहो छोकिरियूं ओजाओ करे करे उहो सुम्ही रहियूं हुननि खे ख़बर ई कोन पई त असीं कहिड़े मुल्क में आया आहियूं हीअ सादा सामान ई के ॿिया आहिनि सॼो बिरियो ॾींहं जा 8 जी थिया अचूं केॾी महिल निकाह पियो कोन पियो तोखे वठणु आया कोन वठणु आया अची नानी हाणे उथी तूं ॿाहिरि थोरो निकिर त सही नानी जॻह निकिरे त वाह उहो ई मुल्क जितां न खाई हुई उहा ई जॻह बसि वराए खणी हिननि मुलऊं घुरायो हुन वज़ीर जी धीअ जो ऐं 2 बादशाही धीअर हुयूं तुंहिंजा हुन दोस्त संदसि उहा वाढो ऐं कूंज वारो ऐं उहो खट वारो हुननि लाइ निकाह कराई नानड़ी कई हुनजे करकनाथ जे हवाले पाण थियो राणीअ जे हवाले पोइ त वरी ॻाल्हि उथले थी पर हाणे आउं पियो आहियां थकी मूंखां एतिरी पुनी जेका हुन वज़ीर जी धीअ जो ऐं 2 बादशाही धीअर हुयूं तुंहिंजा हुन दोस्त संदसि उहा वाढो ऐं कूंज वारो ऐं उहो खट वारो हुननि लाइ निकाह कराई नानड़ी कई हुनजे करकनाथ जे हवाले पाण थियो राणीअ जे हवाले पोइ त वरी ॻाल्हि उथले थी पर हाणे आउं पियो आहियां थकी मूंखां एतिरी पुनी जेका ॿुधाए